बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह महिराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हमेशह जीअं इलाही दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, ऐं मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां त दुआउनि जो जेको सिलसिलो हूंदो आहे यकीनन ख़ूबसूरत हूंदो आहे। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, इहा दुआ इलाही ख़ूबसूरत आहे त ऐं परवरदिगार जेॾो तुंहिंजो नाव आहे, असां बाझब ओतिरी ई असांजी एक्सपेक्टेशन आहे। ऐं अलाह तबारक व ताला बि फरमाए थो त इंसान जेको सोचींदो आहे न, जेको गुमान कंदो आहे त रब पाक पोइ उअं ई माना उन सां जेको तव्हां सोचो था उन इंसान खे सभु कुझु उन ई तरह मिले थो। त अलाह पाक जेको आहे न, उन सां जेको नातो आहे, उन सां जेको रिश्तो हूंदो आहे न, रब जो वाहिद ज़ात आहे जितां इंसान खे कॾहिं बि धोखो कोन मिलंदो आहे। सो तमामु कमकार यकीनन उन्हनि खे सुठे अंदाज़ में करण जी कोशिशि, हिकु नंढी कोशिशि अवां सभिनीनि जी बि हूंदी, मुंहिंजी बि आहे उन ई तरह। नाज़रीन, मां हमेशह हिन प्रोग्राम खे जॾहिं बि स्टार्ट कंदी आहियां त हमेशह कोशिशि हूंदी आहे त सुठियुनि ॻाल्हियुनि सां असीं हिन प्रोग्राम जो स्टार्ट वठूं। ऐं यकीनन कंहिं बि कम खे तव्हां नेक दिली सां माना हिकिड़ी सुठी नियत रखी कंदा आहियो त उहो कमु यकीनन सुठो थींदो आहे। असां थोरो स्कूल्स जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, बल्कि स्कूल्स जा त एग्ज़ाम्स थी चुका आहिनि, 9th मैट्रिक जा पेपर पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुची चुका आहिनि, इंटरमीडिएट जा एग्ज़ाम्स हलनि पिया। सो अक्सर मां ज़िक्र कंदी आहियां त जिथे असां वटि चीटिंग वारो कल्चर न आहे त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ॿारु महिनत सां अॻियां अचे थो। ऐं को बि स्टूडेंट जेको 8th क्लास ताईं स्कूल जो हिकिड़ो पंहिंजो एनवायरनमेंट हूंदो आहे, उते रूल्स रेगुलेशन्स हूंदा आहिनि। ऐं एग्ज़ामिनेशन सिस्टम में एग्ज़ामिनेशन सिस्टम हिकिड़ो ॾाढो वॾो टॉपिक आहे, ऐं उन ते बि जेकॾहिं ॻाल्हाइजे त हिकिड़ो पूरो प्रोग्राम असां वटि थी सघे थो त असां वटि पढ़ाईअ जो तरीक़ेकार कीअं आहे ऐं एग्ज़ाम कीअं वरितो वञे थो। पर अॼु थोरो जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। रिसर्च जे हवाले सां बि अॼु जे प्रोग्राम में ख़ासि कोशिशि कंदसि त असां ॻाल्हायूं, छो त रिसर्च जेको आहे स्टूडेंट जेको इंटरमीडिएट खां पोइ यूनिवर्सिटी जी तरफ़ अॻियां वधे थो ऐं 4 साल जी तालीम मुकमल करे थो, त उन खां पोइ जॾहिं हू पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू कंदो आहे त रिसर्च वर्क माना उन सां गॾु गॾु हले थो ऐं उनखे सम्झणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। इंटरमीडिएट जा एग्ज़ाम्स हलनि पिया, उमेद करियूं था त पेपर्स सुठा थियनि ऐं जिथे थोरी बि चेंजिंग थी आहे, कुझु सुठो करण जी जेका नियत आहे उहा जिथे असांखे नज़र अचे थी त तमामु घणो सुठो लॻे थो। अॼु बि उहा ई ॻाल्हि कंदसि जेका ॻाल्हि पाण सभु हमेशह तस्लीम कंदा आहियूं त जिथे तालीम ते कमु थींदो आहे उहे मुआशिरा अॻियां वधंदा आहिनि, तरक़ी कंदा आहिनि, ओज ते पहुचंदा आहिनि, पंहिंजो ख़ूबसूरत मक़ाम हासिलु कंदा आहिनि ऐं दुनिया खे ॿुधाईंदा आहिनि त हीअ तरीक़ेकार आहे, हिन तरीक़ेकार सां तव्हां दुनिया ते पंहिंजो जेको आहे न हिकिड़ी छाप ज़रूरु छॾे सघो था। नाज़रीन, अॼु जे हिन सुबुह महिराण प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु टुकड़े में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट तयारु कयो वियो आहे। असांजा जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि नाज़रीन, ऐं उन्हनि जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं जनाब ॿ शख़्सियतूं मौजूदु आहिनि ऐं ॿई उस्ताद आहिनि, ॾाढी बहितरीनु उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन आहे। सो उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ हलूं था। जनाब पहिरियों नंबर सीट ते जेका शख़्सियत मूंसां मौजूदु आहे डॉक्टर अब्दुल हमीद आराई साहब। संदन कमु ॾाढो ख़ूबसूरत आहे, पाण उन्हनि PhD कई आहे इस्लामिक स्टडीज़ में ऐं रिसर्च उन्हनि जी ॾाढी सुठी थियल आहे। जेकॾहिं आउं उन्हनि जा रिसर्च टॉपिक ॿुधायां तक़रीबन 23 खनि उन्हनि जा टॉपिक आहिनि, इंटरनेशनल बि आहिनि, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस बि हुन में अचनि थियूं, हेक जा बि कुझु जेको आहे सो पब्लिश थियल आहिनि। जीअं त मूं पहिरीं बि चयो त रिसर्च वर्क ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु पाण हिकु कॉलेज में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, गवर्नमेंट सचल सरमस्त आर्ट्स एंड इस्लामिक कॉलेज। जनाब हिननि जा 2 किताब पब्लिश थियल आहिनि, उन्हनि किताबनि जे हवाले सां बि अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ो किताब हिननि जो जेको आहे सो उन ते कमु हली रहियो आहे। सो हिकु उस्ताद यकीनन उन जूं ख़िदमतूं बहितरीनु हूंदियूं आहिनि पंहिंजे हिन समाज में, जंहिंजो
हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस हुजे, हिकिड़ो सुठो एक्सपोजर हुजे, उन उस्ताद जूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़िदमतूं शानदार थियनि थियूं, जानदार थियनि थियूं। तव्हांखे भली कार चऊं था सुबह मिराण प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं सर, आप ठीक हैं? बहुत शुक्रिया आपका, आपने काफ़ी सारे कलमात कह दिए। you deserve definitely। इतनी ज़्यादा जो है वो नहीं है, लेकिन बहरहाल कुछ ना कुछ कोशिश करते रहते हैं कि कुछ हमारी तरफ से कंट्रीब्यूशन रहे जी। तो बस सिर्फ यही चीज़ें हैं। तो बहुत शुक्रिया कि आपने मुझे टाइम दिया। थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया है और आपकी मौजूदगी में इंशाल्लाह मैं भरपूर कोशिश करूँगी कि आपका एक्सपीरियंस, नो डाउट चवंदा आहिनि त जेको आहे न समुंड खे उहो जेको दरिया खे कूज़े में बंदि करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, पर मां चाहींदमि त माशाल्लाह सर्जन जो जेतिरो एक्सपीरियंस आहे त असां उन ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाए सघूं ऐं उन्हनि जे एक्सपोजर ते बि ॻाल्हाए सघूं। सो यस, ॿिया असांजा जेके महिमान आहिनि ॿियो नंबर सीट ते जनाब मौजूदु आहिनि, पाण ॾाढा सुठा उस्ताद आहिनि ऐं पाण ॾाढा सुठा राइटर आहिनि ऐं करंट इशूज़ असां वटि जेके बि थियनि था, ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां मां ॻाल्हि ॿोल कंदसि त असां वटि घणा मसइला थियनि था असांजी इन सोसाइटी में। ॿाहिराड़ी जी तालीम तव्हां ॾिसो, वरी शहर जी तरफ़ तव्हां अचो, स्टूडेंट्स जा मुख़्तलिफ़ शागिर्दनि जा मसइला थियनि था, त उन हवाले सां ॾाढो पाण सुठो कमु कनि था, स्टैंड बाय रहनि था, मुख़्तलिफ़ शयुनि ते लिखनि था ऐं तक़रीबन रोज़ मुख़्तलिफ़ अख़बारुनि में संदनि कॉलम्स जेको आहे सो उहे पब्लिश थियनि था। नाज़रीन, मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि त पढ़णु सम हाउ इट्स वेरी ईज़ी। को कॉलम अचे, को रिसर्च टॉपिक अचे, तव्हां उनखे पढ़ो, पर उहो जेको माण्हू कमु करे रहियो हूंदो आहे उनजो जेको कमु आहे, उनजी जेका कोशिशि हूंदी आहे, उनजो जेको रिसर्च वर्क पंहिंजो हूंदो आहे, उन में माना घणो टाइम लॻंदो आहे ऐं उहो तमामु घणो तपस्या वारो चई सघूं था त कमु आहे। सो मदद अली जतियाल साहिबु ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि, पाण ॾाढा सुठा सोशल वर्कर आहिनि। जतियाल लाइब्रेरी उन्हनि जी ॾाढी सुठी माशाल्लाह हली रही आहे, स्टूडेंट्स जे लाइ हमेशह सपोर्टिव रहनि था ऐं कॾहिं ईअं रेंडमली बि कंहिं कम सां जतियाल साहिब ॾे कोई स्टूडेंट मैसेज करे त माशाल्लाह ॾाढे सुठे अंदाज़ में पाण रिस्पॉन्स कंदा आहिनि। सर, तव्हांखे भली कार चऊं था सुबह मिराण प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, वॾी महिरबानी। हमेशह जीअं पंहिंजे कम सां ई लॻा रहिया आहियूं जी, बिल्कुलु। इंशाल्लाह फ्यूचर में बि इहो ई कमु आहे जेको करिणो आहे। यस, इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं नेक उम्मीदूं, नेक ख्वाहिशूं त तव्हां सुठो कमु कंदा रहो। डॉक्टर अब्दुल हमीद आरई साहब असां सां मौजूद आहिनि। सर, कोई भी मेहमान जब यहाँ पे हमारे यहाँ तशरीफ़ लाता है तो एक सिंपल क्वेश्चन मेरा होता है कि मॉर्निंग किस तरह होती है? आप उस्ताद हैं, मैं आपसे भी पूछना चाहूँगी कि आपकी मॉर्निंग कैसी होती है? जी, मॉर्निंग के हवाले से बिल्कुल आपका एक बेहतरीन क्वेश्चन है कि हम सबसे पहले तो मुसलमान हैं, तो वही अर्ली मॉर्निंग उठना और सुबह सवेर अल्लाह का ज़िक्र करना, अल्लाह की इबादत करना जी। उसके अलावा जो है वो एक मेरी पुरानी आदत है, आज भी वो अल्हम्दुलिल्लाह कायम है, कि अखबार पढ़ना। सही। तो जब मैंने मैट्रिक किया था तो उस वक्त जो है वो अखबार पढ़ने की आदत थी, तो वो आदत आज भी जो है वो चल रही है कि सुबह नमाज़ पढ़ने के बाद फिर जो है वो थोड़ा सा हल्का सा नाश्ता और फिर जो है वो अखबार, जंग अखबार आती है हमारे पास, तो उसको जो है वो अच्छी तरह से यानी 2 घंटे तक जो है उसको वो इवन के उसके जो इश्तिहारात हैं वो भी मैं पढ़ता हूँ। सही। तो वो एक पुरानी आदत बनी हुई है, तो वो इश्तिहारात पढ़ना और फिर वो इस तरह से फिर। और दूसरा आप थोड़ा सा एक उसको सुस्ती कह लें या क्या, कि हमारी जो ड्यूटी है वो इवनिंग कॉलेज है जी, तो इस वजह से मॉर्निंग में जो है वो कुछ थोड़ा सा रिलैक्स होते हैं, तो वहाँ फिर अखबार के बाद फिर बच्चों के साथ कुछ टाइम होता है, कुछ मिसेस के साथ फिर थोड़ा सा टाइम गुजरता है। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूबसूरत। तो इस तरह से ज़बरदस्त ज़बरदस्त। हिकु उस्ताद जी मॉर्निंग हमेशह एनर्जेटिक थींदी आहे ऐं अच्छा इवनिंग कॉलेज जे उनजे बावजूदि बि तव्हां मॉर्निंग में टाइमली उथो था, माना इहा तव्हांजी रेगुलरिटी आहे, पंक्चुअलिटी आहे, तव्हां पंहिंजो पाण खे पाबंद कयो आहे, तव्हांजी ज़िंदगी जा कुझु उसूल आहिनि, तव्हां उन्हनि ते हलिया आहियो, त यकीनन उहे सभु शयूं पूरी ज़िंदगी इंसान सां गॾु हलनि थियूं। मदद अली जतियाल साहब, मां ज़िक्र करे चुकी आहियां तव्हांजे कम जे हवाले सां, कमु ॾाढो सुठो कयो पिया, हींअर रिसेंटली छा ते कमु हले पियो? जी जी, तक़रीबन यूजुअली त मां आर्टिकल कोशिशि हूंदी आहे त रोज़ानी मां लिखां जी, ऐं उहो पहिरियां लैपटॉप ते हूंदो, हाणे मोबाइल ते ई मां अल्हम्दुलिल्लाह स्टडी बि कयां थो। पंहिंजी लाइब्रेरी आहे, सो मेनी बुक्स अवेलेबल आहिनि, स्टडी खां बग़ैर पाण लिखी नथा सघूं,
उन खां अलावा करंट जेके सिनेरियो आहे दुनिया जो, पाकिस्तान जो, सिंध जो, जी उन ते बि चङी तरह नज़र हूंदी आहे। जी हा सॼियूं शयूं नज़र में रखी करे पोइ उनखे जेके मेन इश्यूज़ जेके हूंदा आहिनि उन ते घणो जेको आहे मुंहिंजो फोकस रहंदो आहे। ख़ासि करे समाज जी इश्यूज़ आहिनि, जीअं तालीम जा इश्यूज़ आहिनि, उन्हनि ते घणो मुंहिंजो ध्यानु हूंदो आहे त इहे असांजी समाज मां जेके नासूर आहिनि इहे कीअं ख़तमु थियणु घुरिजनि। बिल्कुलु बिल्कुलु उनजी छंड कंदा आहियूं, पोइ उन्हनि जी तजवीज़ूं ॾींदा आहियूं पंहिंजे कालमनि में, ताकी ॿियनि जे लाइ का आसानी थी सघे। हिकिड़ी थोरी बि कोशिशि अगरि किथे कंहिंखे कमु अचे थी त मां सम्झां थो त वॾी गनीमत आहे। थोरी बि हिकिड़ी कोशिशि असां पंहिंजे हिसे जो जेको आहे सो ॾीओ या जोत चऊं असां जलायूं पिया, पाण मुतमिन आहियूं। बिल्कुलु मां 100% पाण मुतमिन आहियां त मां जेको कमु कयां पियो समाजी हुजे या एजुकेशनल हुजे, मां उन में मुतमिन आहियां ऐं सुठे नमूने सां पंहिंजी ईमानदारी सां ऐं कंटिन्यू, इन त को हिकिड़ो प्रोसेस में को नथिंग। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो हसास माण्हू आहे, खोड़ सारियूं ज़िम्मेवारियूं आहिनि, का बि शइ लिखबी उनजो ज़िम्मेवार त मां आहियां न। बिल्कुलु उनजो पुछाणो या क्वेश्चन्स या जेके शयूं माशरे खां मूं ताईं पहुचनि थियूं व्हाट्सअप ज़रिए या ॿियनि सोर्सिस जे ज़रिए, उनखे बि अलहमदुलिल्लाह सुठे नमूने सां हैंडल कयूं पिया। नौजवाननि जी जेका सहायता आहे, हींअर बि मुंहिंजी जेका आहे सो लाइब्रेरी या फैसिलिटेशन सेंटर जी ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, 3-4 माण्हू रहियल आहिनि रोज़ाने बुनियाद ते, 2 मज़दूर रहियल आहिनि, 2 स्टूडेंट पढ़नि था, उन्हनि खे फैसिलिटेट कयो आहे। लाइब्रेरी आहे मेल फीमेल पब्लिक लाइब्रेरी हैदराबाद जहिड़े शहर में, ऐं पंहिंजे ज़ाती अखराजात मां। ईअं न त का मुंहिंजी का NGOs आहे, अलाह जी महिरबानी सां नथिंग, को बि दावा करे, को बि ॻाल्हि करे त उनजो ज़िम्मेवार मां आहियां। मां पंहिंजी माना हिकिड़ी विल में त मां पंहिंजी लाइफ में कुझु करे वञां, इहो ई ज़हन में आहे ऐं इनशाअल्लाह जेसिताईं हयाती आहे इन लगन सां कंदो रहंदुसि। तमामु सुठो तमामु सुठो। चवंदा आहिनि त पहिरीं जेको आहे न लफ़्ज़ तव्हांजा ग़ुलाम हूंदा आहिनि ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हाए छॾींदा आहियो त पोइ तव्हां लफ़्ज़नि जा ग़ुलाम बणिजी वेंदा आहियो। सो लिखण बि ईअं ई आहे, अव्हांजो इल्मु तव्हां जेसीं ताईं ॿियनि ताईं पहुचायो था ऐं तारीख़ में असांखे इहे सभु शयूं नज़र अचनि थियूं। सुठा सुठा राइटर्स उन्हनि जूं जेको आहे सो कुझु लिखणियूं, चंद ॻाल्हियूं, कुझु पॉइंट्स खणी करे उन्हनि ते केसिस करणु ऐं उन्हनि जे किरदार खे ख़राबु करणु, माना इहो असां वटि रहियो आहे असांजी इन सोसाइटी में। पोइ वरी जेको इंसानु इल्मु वारो, अक़ुल वारो, फ़हम वारो इंसानु हूंदो आहे, उहो जेको आहे न हर शइ जे पोयां पंहिंजो चवंदा आहिनि त माना उहो सबूत रखंदो आहे सभिनीनि ॻाल्हियुनि जो, त जेकॾहिं 4 शयूं मुंहिंजूं माण्हुनि ताईं वञनि थियूं ऐं जेकॾहिं सुभाणे कोई क्वेश्चन मार्क माना मुंहिंजे साम्हूं अचे थो त उनखे मूंखे कीअं फेस करिणो आहे। सो मदद अली जतियाल साहिबु माशाअल्लाह इलाही सुठो कमु कयो पिया। खोड़ दफ़ा ईअं थियो बि आहे जी बिल्कुलु, सो मेनी टाइम मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां, पर अलहमदुलिल्लाह पाण जेको कमु कयूं था उहो रिसर्च बेस्ड आहे। उनजो रिस्पॉन्सिबल असीं पाण ई आहियूं। बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा जी, जनाब अब्दुल हमीद दराई साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो डॉक्टर साहब खां पुछंदासीं, सर इंटरमीडिएट के एग्ज़ाम्स चल रहे हैं, 9th और मैट्रिक के एग्ज़ाम्स हो गए और आपका माशाल्लाह दर्स व तदरीस से आपका एक वास्ता रहा है, वाबस्तगी रही है बहुत अच्छी। तो आप क्या समझते हैं हमारा जो एग्ज़ामिनेशन सिस्टम है वो कैसा है और किस तरह होना चाहिए? देखें, बात यह है कि जो आपने सिस्टम की बात की, तो पिछले कुछ 40-50 साल से जो है ये सिस्टम कोई रिज़ल्ट नहीं दे रहा। यानी शायद इससे भी और पीछे चले जाएं तो इस सिस्टम से हमें कोई चीज़ें रिज़ल्ट सामने आ नहीं रहा। तो हमें इस ओवरऑल सिस्टम को चेंज करने की ज़रूरत है। जैसे ख़ुसूसी तौर पर आपकी तवज्जो होगी इस तरफ कि नकल का जो कल्चर है, तो आखिर ये नकल जो है वो एक अलामत है, वो बीमारी नहीं है। जैसे हम किसी डॉक्टर के पास जाते हैं कि हमें बुखार हो गया, तो वो सिर्फ बुखार का ट्रीटमेंट करना शुरू कर दे, तो ये बात नहीं है। वो उसे उसको तशखीस करना पड़ता है कि आखिर ये बुखार हुआ क्यों है। जी हाँ। तो आखिर ये नकल का कल्चर क्यों आया, तो उस पर जो है वो हमें बात करने की ज़रूरत है। बिल्कुल। तो जिस तरह से गाड़ी होती है उसमें कोई 10,000 के करीब पुर्जे होते हैं जी, तो हम अगर जो है वो उस एक किसी पुर्जे को सही करना शुरू कर दें तो गाड़ी चलती नहीं है जब तक कि उसके सारे पुर्जे सही ना हो। यकीनन। तो इसलिए ये पूरे सिस्टम की बात करने की ज़रूरत है। आप दुनिया में देखें, बल्कि अभी लेटेस्ट जो मिसाल अक्सर जो है वो मीडिया पर चल रही है कि वो कराची का नौजवान जो साले, उन्होंने कोई कंपनी बनाई और उसकी एलन मस्क ने कीमत लगाई है कुछ $60 बिलियन। जी।
تو وہاں سوال یہ پیدا ہوتا ہے کہ آخر انہوں نے کہاں سے پڑھا, ٹھیک ہے, اور اس یونیورسٹی نے اسے کیا پڑھایا اور کیسے پڑھایا. صحیح. جو اتنے جو اسٹوڈنٹ ہیں وہ پروڈکٹیو ہو گئے, انہوں نے یعنی اتنا کام کر کے دکھایا. ڈیفینیٹلی. تو ہمارے پاس بھی یونیورسٹیز ہیں, کالجز ہیں, لیکن ہمارے اسٹوڈنٹ وہ کام نہیں کر رہے. یعنی پرابلم کہاں پر ہے؟ جی. تو سسٹم پر جو ہے وہ بات کرنے کی ضرورت ہے. جی. اس حوالے سے انٹرمیڈیٹ ایگزام میں آج کل نقل کا بہت چرچا ہے. تو اس حوالے سے میں یہ سمجھتا ہوں کہ نقل روکنے کا ایک طریقہ ہے, بہت آسان اور سمپل سا ہے, کہ آپ اس نقل کو جائز قرار دے دیں. اوکے. یعنی ایگزامینیشن ہال میں کوشچن پیپر دیں اور انہیں اسٹوڈنٹ کو کہیں کہ آپ بکس لے آئیں جی اور دیکھ کر اوپن لکھیں. بک سسٹم. آپ دیکھ کر لکھیں. جی. یہ ماڈل ہمارے پاس آلریڈی موجود ہے, اوپن یونیورسٹی ہے ہمارے پاس. اس میں وہ کیا کرتے ہیں کہ بکس بھیجتے ہیں, ساتھ میں کوشچنر بھیج دیتے ہیں. بک میں 10 چیپٹر ہیں تو کوشچنر میں 10 کوشچن ہیں. آپ ایک چیپٹر ایک کوشچن بنا کے بھیج دیں. اب بچہ جو ہے وہ جب وہ 10 کوشچن لکھے گا تو یعنی مینس کہ اس نے پوری کتاب پڑھ لی. بالکل بالکل. تو یعنی ہم تو یہ چاہتے ہیں کہ بچہ کتاب پڑھے, کتاب کے ساتھ اس کا لگن ہو, لگاؤ ہو. جی. تو آپ اوپن سسٹم کر دیں تو دیکھیں کسی آپ کے اتنے بڑے سسٹم کی ضرورت ہی نہیں ہے. آپ اس کو کوشچنر دے دیں کہ جناب آپ جو ہے وہ اس میں سے دیکھ کے اور اس کے آنسر لکھ دیں. جی ہاں. یعنی وہ جو نقل کا کانسیپٹ ہے اس کو جو ہم کہتے ہیں کہ وہ غلط کام ہو رہا ہے, اس کے بجائے اسی کو آپ صحیح کر دیں. جی. جائز طریقے میں لے کر آ جائیں تو بچہ اس کو دیکھ کے لکھے گا تو وہ پڑھ بھی لے گا. جب پڑھ لے گا تو یہی تو ہمارا مقصد تھا کہ بچہ پڑھے. بالکل. اچھا, دنیا میں ایسا ہوتا ہے, یہ نہیں ہے کہ کوئی نئی چیز ہم لا رہے ہیں اوپن بک سسٹم. یعنی نئی چیز نہیں ہے بلکہ ہمارے معاشرے میں آلریڈی یہ سسٹم ایگزامپل موجود ہے. جی. علامہ اقبال اوپن یونیورسٹی ہے. ایگزیکٹلی. میں نے ایم اے وہیں سے کیا. جی ہاں. تو میرا بڑا اچھا ایکسپیرینس رہا. یعنی میں نے جب دیکھا, جب ایم اے کرنا تھا تو میں نے مختلف یونیورسٹیز کے سیلیبس دیکھے کہ کہاں مجھے پڑھنا چاہیے, کس سیلیبس کو پڑھنا چاہیے. جی. سندھ یونیورسٹی کو, جامعہ کراچی کو, دوسرے دیکھے. ان کا سسٹم کو جب میں نے اسٹڈی کیا تو مجھے اوپن یونیورسٹی کا سسٹم بڑا بہترین لگا. کہ یہاں جو ہے وہ دوسری یونیورسٹیز میں کیا ہے کہ وہ کلاسز ہو رہی ہیں 4 مہینے, اس میں 2 چیپٹر پڑھائے, 3 چیپٹر پڑھا دیے, 5 چیپٹر پڑھائے. اب وہ 5 چیپٹر میں سے ایگزام آئے گا, پیپر آئے گا, آپ نے وہ لکھنا ہے اور بس بات کرنا. جی ہاں. جبکہ اوپن یونیورسٹی والے کیا کر رہے ہیں کہ پوری اتنی موٹی بک ہے, 10 چیپٹر ہیں اس کے. اب انہوں نے کوشچنر بھیج دیا کہ اب آپ نے اس کو لکھنا ہے, اسائنمنٹ لکھنی ہے, تو اس کے نتیجے میں آپ نے پوری کتاب پڑھ لی. بالکل بالکل. اور مقصد یہ ہے کہ بچہ پڑھے. یہی تھا کہ بچہ پڑھے. جی. بچے کا, اسٹوڈنٹ کا اور بک کا جو ہے وہ آپس میں ریلیشن شپ ہو جائے. بالکل. کنیکشن ہو جائے. تو وہ کنیکشن کرنے کا یہ بہترین طریقہ ہے. جبکہ ہمارے ہاں کیا ہوتا ہے کہ آپ دیکھیں کہ سندھ میں اس وقت جو ہے وہ 40,000 کے قریب جو ہے وہ پرائمری اسکول ہے. 40,000. جی. اتنی بڑی بلڈنگ ہے. لیکن جب ہم انٹرمیڈیٹ لیول پر آتے ہیں تو کالجز اور ہائر سیکنڈری اسکول جی پورے سندھ میں جو ہے وہ تقریباً 600 ہے. یعنی کہاں 40,000 جیسی بڑی بلڈنگ اور 600 ادارے ان بچوں کو سنبھالنے کے لیے, تو بہت سارے بچے تو وہیں گر جاتے ہیں. بالکل صحیح کہا. اور جب پھر انٹرمیڈیٹ کے بعد یونیورسٹی میں آتے ہیں تو وہ اور بھی کم ہے. یعنی جو بچہ پرائمری میں ہمارے پاس آتا ہے اس کا ہارڈلی 5 to 10% بچے جو ہیں وہ یونیورسٹی تک پہنچتے ہیں. بچے مطلب ضائع ہو رہے ہیں ہمارے یہاں. تو باقی 90% بچہ جو ہے وہ ہمارا جو ہے وہ بیچ میں سے سسٹم سے ہی مطلب سمجھیں گے غائب ہو جاتا ہے. غائب ہو جاتا ہے. ہاں صحیح کہا آپ نے. بالکل. تو پورا سسٹم جو ہے وہ اس کو چینج کرنے کی, اس پر یعنی جیسے ہوتا ہے نا اوور ہالنگ کی ضرورت ہے. بالکل سر, آپ نے بہت خوبصورت انداز میں بات کی ہے. ॾाढी सुठी ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि नाज़रीन अवां ताईं पहुती आहे. ऐं अक्सर असां जॾहिं बि सिस्टम जी ॻाल्हि कंदा आहियूं त बिल्कुलु इहो मिसाल ठीकु आहे त जेकॾहिं का गाॾी ख़राबु आहे त ओवरऑल जेको आहे हुनखे ॾिसणो पवंदो. को हिकु पुर्ज़ो हुनजो ठीकु करे छॾियो ऐं असीं चऊं त इहा गाॾी जेको आहे सो केतिरे वक़्त ताईं सही हलंदी रहंदी, ईअं कोन हूंदो आहे. त जड़ुनि ते जेसिताईं कमु कोन थींदो त उहो सिस्टम डेफिनेटली सही कोन थींदो. असांखे हिन वक़्तु पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे. शॉर्ट कमर्शियल नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो. प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो. तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान.
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में अॼु जो जेको डिस्कशन आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचे पियो। स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, प्रोग्राम अवांखे ख़बर आहे त लाइव अवां ताईं पहुची रहियो हूंदो आहे ऐं सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम अवां ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिशि हूंदी आहे। सो जेको टॉपिक आहे हुन सां रिलेटेड जेकॾहिं तव्हां कॉल करियो था ऐं सवाल कंदव त ॾाढो सुठो लॻंदो। हिन प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। अॻियां वधूं था ऐं असांजा जेके मौजूदु महिमान आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो ॾाढो सुठो हले पियो। मदद अली जतियाल साहब, पूरे सिस्टम जी जॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं इन ॻाल्हि खे बि पाण मञूं था त रूट्स ते कमु करण जी ज़रूरत हूंदी आहे। सो अवां छा था सम्झो त इन्हनि पाड़नि खे भला मज़बूत आख़िर कीअं कयो वेंदो? तव्हां उस्ताद आहियो, अवां जूं बि कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवां सिस्टम जे हवाले सां सोचींदा हूंदव त अवां बि सम्झंदा हूंदव त ही हिकमत अमलियूं आहिनि, इहे असांजे मुआशिरे में हुजणु घुरिजनि। सो छा चवणु चाहींदव? जी जी बिल्कुलु बहितरीनु क्वेश्चन आहे अवांजो। असल में असां वटि त कानून साज़ी आहे ऑलरेडी, पर हिते अलमियो इहो आहे त उन कानून साज़ी ते जेको आहे सो अमल न पियो थिए। पहिरियों जेको मेन फैक्टर मां जेको ॾिसां थो अमल न पियो थिए। उन खां पोइ जे कॉपी कल्चर ते सिधो असां अचूं था त कॉपी खे रोकण जो को मां सम्झां थो एॾो वॾो मसइलो न आहे। फ़र्ज़ु कयो अवां को बि सेंटर ठाहियो था, उते तव्हां मोबाइल जैमर्स लॻाए छॾियो ऐं हिकु अधु जेको आहे सो रेंजर्स जो जेको सिपाही गेट ते बीठो हुजे। हाणे सुवाल ई पैदा न, जैमर्स हूंदी मोबाइल बि यूज़ न थींदी, किताब ॾे त उहे ॿार हींअर घटि आहिनि, घटि पिया पढ़नि किताब खे, कॉपी अवां जी रुकिजी वेंदी। नेक्स्ट जेको स्टेप थिए थो, हीउ थियो पहिरियों स्टेप असांजो जिते सेंटर थियनि था। उन खां पोइ वरी अचे थो माना बोर्ड जो जिते कॉपियूं चेक थियनि थियूं। वरी ॿियो मथे सूर इहो आहे त भई उतां माण्हू पैसा ॾेई करे ऐं ग्रेड वठनि पिया। इहा आम माण्हुनि जी हिकिड़ी धां आहे वॾे अरसे खां। जीअं डॉक्टर साहिबु चयो त 40-50 या उन खां मथे साल थिया आहिनि, पर असांखे उहो त फ्रूट मिले न पियो, अञा पोइते पिया वञूं। उहो सही एजुकेशन जो जेको प्लान आहे उहो त अञा तरतीब ई न थी सघियो। त नेक्स्ट जेको आहे सो बोर्ड वारनि ते जेको आहे सो उहा पॉलिसी लागू कई वञे। उते बि हिकिड़ी जीअं आहिनि पॉलिसियूं उन मुताबिक़ चेक इन बैलेंस रखियो वञे। सुवाल ई पैदा न आहे जो ॿार महिनत न करे ऐं पढ़े न। हेॾा वॾा इदारा हुकूमत क़ाइमु कया आहिनि, हेॾा वॾा इंस्टीट्यूट, अरबें रुपया पघारूं ॾिए पई ऐं सॼो निज़ाम हले पियो। उहो कीअं पियो हले? पाण जो कोन पियो हले। दुनिया में जेका तरक़ी थिए पई या जेका कुझु आहे लाज़मी इतां ई ॿार था निकिरनि। उहे जेके इदारा हलाइनि पिया, सॼो निज़ाम हलाइनि पिया, पाकिस्तान में बि कमु कनि पिया, त पाकिस्तान खां ॿाहिरि बि वञनि पिया, पंहिंजो जेको एक्टिविटीज़ कनि पिया, उते नालो रोशन कनि। इहे इतां ई निकिरनि पिया न ॿार, इन ई माना माहौल मां निकिरनि पिया। मक़सदु चवण जो आहे त कानून जी रिट अगरि मज़बूत हुजे। हाणे जेका सो ॿी ॻाल्हि थी कजे त भई कमिश्नर साहिबु पंहिंजा ऑर्डर्स कढनि था, साईं रेवेन्यू जा माण्हू अचनि था, जज साहिबान अचनि था, पर अमलनि फाइलिंग थिए थी। हींअर बि वठ पकड़ तव्हांखे नज़र ईंदी, पर अमलनि कुझु बि न अथव। अमलन काफ़ी एक्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। असां वटि जेको आहे सो कानून त खोड़ सारा मौजूदु आहिनि। या असां ॻाल्हि कयूं त जेकॾहिं असां वटि बोर्ड लॻनि था ऐं असां वटि जेको आहे सो लेटर्स त अची वेंदा आहिनि, पर जॾहिं तव्हां उते वञो ऐं ग्राउंड रियलिटीज़ ॾिसो त पोइ ॾाढो अफ़सोस थींदो आहे त असां वटि ॻाल्हियूं कुझु ॿियूं हूंदियूं आहिनि, अमल कुझु ॿिए तरह हूंदो आहे। सो कॉल ऐं फैल में चवंदा आहिनि न तज़ाद न हुजे, पर असां वटि उहा शइ घणी असांखे नज़र ईंदी आहे। अच्छे से आपने हारिस साहब बड़े खूबसूरत अंदाज़ में बात की, ॾाढे सुठे अंदाज़ में प्राइमरी स्कूल्स जो जेकॾहिं रेशो उन्हनि ॿुधायो आहे त 40,000 खनि असां वटि स्कूल्स आहिनि ऐं 600 पोइ असां वटि कॉलेजिस अचनि था। पोइ जेके विच में असांजा जेके 90% जेके स्टूडेंट्स आहिनि उहे विच मां सिस्टम मां ई किथे असांखे जेको आहे न ख़तमु थींदे नज़र अचनि था। अच्छा, आप क्या समझते हैं ये जो नकल का कल्चर है ये कब से शुरू हुआ, कहाँ से आया? एजुकेशन क्या हमारी प्रायोरिटी है या प्रायोरिटी ही नहीं है? असल में आप तारीख की तरफ चली गई तो बड़े सगीर में हम देखते हैं कि हमारे पास पहले जो है वो मुग़लों की गवर्नमेंट थी, उसके बाद फिर अंग्रेज़ आ गए। तो वहाँ से हम बात शुरू करें तो मुख्तसर ये कि उससे पहले जो तालीम थी वो तालीम हासिल करने के लिए थी, उसका मकसद कुछ और था। लेकिन जब अंग्रेज़ आए, ब्रिटिश गवर्नमेंट आई, ईस्ट इंडिया कंपनी आई, तो उस वक्त हमारा मकसद चेंज हो गया। आज भी आपने सुना होगा, देखा होगा कि अक्सर वालिदैन अपने बच्चों को ये कहते हैं
कि पढ़ लिख जाओगे तो बड़े आदमी बन जाओगे, पढ़ लिख जाओगे तो अच्छी नौकरी मिल जाएगी, पढ़ लिख जाओगे तो तुम्हें 4 पैसे कमाने का हुनर आ जाएगा, अपना घर होगा, अपनी गाड़ी होगी, अपनी गाड़ी होगी। यानी कि हम बच्चों को बचपन से ही ये उनके जहन में डाल रहे हैं कि तालीम किस लिए है, पैसा कमाने के लिए। जी। तो अब जो है वो जब बड़े होते हैं बच्चे तो उनके जहन में सिर्फ एक ही चीज़ है कि मैंने ये जो डिग्री ली है, मैट्रिक, इंटर, BS जो भी किया है मैंने, जी। वो सिर्फ इसलिए किया है कि पैसे कमाने। तो उसका नतीजा फिर ये निकलता है कि अब वो डिग्री का मकसद सिर्फ यही है और वो उसी काम में लग जाता है। आप देखें कि MBBS कर लिया, MBBS क्यों किया कि जनाब पैसे कमाने। MBBS करके वो बच्चे आपने देखा होगा कि अक्सर MBBS करके CSS के लिए जा रहे होते हैं। तो क्यों जा रहे हैं CSS के लिए? MBBS पे गवर्नमेंट का, कॉलेज का इतना आपने जो है वो पैसा खर्च कर दिया, बिल्कुल बिल्कुल। अब आप CSS पे क्यों जा रहे हैं? इसलिए कि जब मैं कहीं SP लग जाऊंगा, कहीं मैं SC लगूंगा तो मेरे पास बहुत सारा पैसा आ जाएगा, जी। रोब होगा, दबदबा होगा। हाँ। तो बात यह है कि हमारा तालीम का जो बुनियादी मकसद है वो चेंज हो गया। हमें ये सोचना चाहिए था कि तालीम हासिल करने से हम एक अच्छा इंसान बनेंगे। सही। हम अपने बच्चे को मुआशरे पर बोझ नहीं बल्कि मुआशरे का सहारा बनाना चाहिए। बिल्कुल। उसके बजाय हमने बच्चे को ये कहना शुरू कर दिया है कि आपने जो है वो पैसा कमाने के लिए तालीम हासिल करनी है। अब जब पैसा कमाने का एक जहन में पॉइंट है, उसके लिए डिग्री लेनी है, तो डिग्री फिर बाय हुक बाय क्रुक किसी तरह से मिल जाए। बिल्कुल। चाहे पैसे दे के डिग्री मिल जाए सिर्फ, या नकल करने से मिल जाए, किसी तरह से मिल जाए। तो अब आप फिर नकल को रोक नहीं सकते क्योंकि मकसद ही चेंज हो गया। सही कहा। बच्चे के जहन में ये है ही नहीं कि हमने पढ़ने के लिए जो है ना वो इसमें यहाँ इदारे में दाखिला लिया है। यूनिवर्सिटी में आप देख लें कि हमारे पास यूनिवर्सिटी में बच्चे BS करने के बाद IT में, कंप्यूटर में, बेहतरीन सब्जेक्ट्स में, इवन अच्छा GPA लेने के बाद भी, डिग्री लेने के बाद वो बच्चे क्या कह रहे होते हैं, अब मैं क्या करूं? यानी उनके जहन में उनके उस्तादों ने, यूनिवर्सिटी ने ये जहन में डाला ही नहीं है कि अब आपने मुआशरे में क्या काम करना है, आप मुआशरे के लिए प्रोडक्टिव कैसे हो सकते हैं। वो सिर्फ एक ही बात है कि BS कर लें, अब आपको नौकरी करनी। हाँ। तो ये जब ब्रिटिश दौर आया था तो उस वक्त सिर्फ तालीम का एक ही मकसद था कि आप तालीम हासिल कर लेंगे तो अंग्रेज़ों की कहीं नौकरी मिल जाएगी, आप अंग्रेज़ों के करीब हो जाएंगे, तो 4 पैसे कमा लेंगे तो हमारा मुआशरा, हमारा घर जो है वो सही चलना शुरू हो जाएगा। तो वो सोच आज तक चल रही है। तो सोच बदलने की ज़रूरत है, इस पर ओवरऑल काम करने की ज़रूरत है। सही। और दूसरा जो नकल की जो आपने बात की, तो नकल सिर्फ एग्ज़ाम में नहीं होती। आपने कभी गौर किया कि टीचर किताब को देख के बोर्ड पे लिख देता है? जी हाँ। वो भी तो नकल कर रहा है। हाँ, सही अब बात बोर्ड है। से देखकर बच्चा जो है कॉपी पे लिख रहा है, वो भी तो नकल कर रहा है। हाँ, कंसेप्चुअल वो चीजें नहीं है ना। नहीं है ना। तो फिर वो कॉपी में से देखकर वो एग्जामिनेशन बुक में लिख देता है, इम्तिहानी कॉपी में लिख देता है। तो नकल तो शुरू से ही चल रही है। बिल्कुल। अब आप सिर्फ कहते हैं कि पेपर के दौरान नकल रुक जाए, बाकी चलती रहे, तो हाउ इट इज पॉसिबल? यस। पहला कदम गलत है, आप उसको सही नहीं कर रहे, आखिरी कदम हम चाह रहे हैं कि सही हो जाए। सही हो जाए तो ऐसा पॉसिबल ही नहीं तो है। कोई मैजिक तो नहीं है कि तो तमाम ये चीजें नकल नहीं रुक सकती। जी। आप ये सोचना छोड़ दें कि हम किसी तरीके से इस नकल को रोक लेंगे, इट इज़ नॉट पॉसिबल। जी हाँ। अच्छा सर, आरई साहब, आपके इंट्रोडक्शन में आपकी CV में मेंशन था अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी का। मैं थोड़ा पूछना चाहूँगी, हमारी जो रेगुलर यूनिवर्सिटीज़ चलती हैं और ओपन यूनिवर्सिटी का क्या कंसेप्ट होता है और दोनों में डिफरेंस क्या है? आपने क्यों चूज़ किया अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी को? जी। अच्छा, पहले मैं कॉलर हैं उनको प्रोग्राम में शामिल करूँ। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। और मां रहीम भाई खोट तो कराया इस्लामाबाद का। तव्हांखे वेलकम चऊं था सुबुह में रात प्रोग्राम के ॾिसी तारीफ़ जे जेको बात थिए थो ॿारनि जे पढ़ाइण ते। जी। उन में मां शेयर करण थो चाहियां त असांजे स्कूलनि में तालीम ठीकु त आहे, पर जीअं साईं चए पियो त सिर्फ़ु रुॻो इम्तिहान जे लाइ तयारी थी कराइणी पवे। जी हाँ, जी हाँ। तो इन खे इम्प्रूव करे ऐं सही तालीम ॿारनि खे पहुचाइण जे लाइ ऐं इल्म खे शऊर खे वधाइण जे लाइ सिलेबस खे जदीद करे हुकूमत ऐं बहितरीन तरीक़े सां ॿारनि जी तालीम थिए, जीअं हुन में इल्म जो इज़ाफ़ो थिए। जी।
बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा, ॿियो कुझु चवणु चाहींदव तव्हां? हेलो जी, तव्हांखे आवाज़ अचे पियो? हा, तालीम में जेको आहे न, प्राइमरी तालीम हुजे या हायर सेकेंडरी हुजे या हायर ग्रेजुएशन या मास्टर डिग्री, पर उन में तमामु घणे इल्म जी जेका आहे सा माना हुजणु खपे, उन में इम्प्रूवमेंट। जी हा जी, ॿारनि खे सही इल्म हासिल थिए ऐं उन में शऊर पैदा थिए। तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु ठीकु पिया चओ। अच्छा, मां तव्हां खां थोरो पुछणु चाहींदमि, हूअं माना जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो त जेको टॉपिक हली रहियो हूंदो आहे उन हवाले सां ई ॻाल्हाईंदा आहियो, ऐं वधीक वरी पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू करण में बि असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। अव्हां अक्सर कॉल कंदा आहियो ऐं ॿुधाईंदा आहियो त तव्हां इस्लामाबाद में रहो था। कॾहिं खां तव्हां इस्लामाबाद में रहो था ऐं अव्हांजो छा एक्सपीरियंस आहे, छा जॉब वग़ैरह छा कई आहे अव्हां? मां जॉब त कई आहे, परियां त स्टैटिक्स डिवीजन में कई आहे। अच्छा। ऐं उन खां पोइ वरी इकनॉमिक अफेयर्स में कई हुई। हाणे मां रिटायर थी ऐं उते ई रहां थो, इस्लामाबाद में घर ठारायो हुयो। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। इस्लामाबाद जी मौसम कीअं आहे हिन वक़्तु? मौसम हींअर थोरो गरम आहे, पर वक़्तनि बे वक़्तनि केॾी महिल बारिश थिए थी त पोइ सुठो थी थो वञे। सही सही। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त टॉपिक सां रिलेटेड जॾहिं ॻाल्हि ॿोल हूंदी आहे त उहा ठीकु रहंदी आहे ऐं उनखे कंटिन्यू बि असां करणु चाहींदा आहियूं। ऐं एजुकेशन इज़ मस्ट, माना एजुकेशन खां सवाइ त कुझु बि कोन आहे। पर मसइलो असां वटि पैदा तॾहिं थिए थो त ठीकु आहे, तव्हां ॿार खे हिन सिस्टम में त हलायो था, पर अव्हां छा चाहियो था ऐं अव्हां ॿार ते केतिरो इन्वेस्ट कयो पिया, टाइम कीअं ॾियो पिया ऐं तमामु शयुनि खे मैनेज कीअं कयो पिया, इहे सभु शयूं बि किथे न किथे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहमियत जोॻियूं हूंदियूं आहिनि। सिर्फ़ु इहो न आहे त पाणी वांगुरु पैसो हलाए छॾिणो आहे ऐं तव्हांजो प्रॉपर टाइम ॿार ते न आहे, त इहे सभु शयूं बि अॻियां हली करे किथे न किथे प्रॉब्लम ज़रूर कंदियूं आहिनि। अच्छा सर, मैंने अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी के हवाले से पूछना चाहा आपसे, आपने क्यों चूज़ किया वो प्रोग्राम? आप रेगुलर भी कर सकते थे, हमारी तमाम यूनिवर्सिटी यहाँ पे भी बहुत अच्छी हैं। जी प्लीज़। अच्छा, पहले कॉलर ने जो बात की इस्लामाबाद से, इन्होंने बड़ी अच्छी बात की कि हमें कॉन्सेप्चुअल जो है ना वो तालीम देनी चाहिए। ये रटाफिकेशन जो है ना, इससे बच्चों को हटाना चाहिए। यानी बच्चे को हम सिर्फ जो है वो शऊर दे दें जी, यानी पढ़ना सिखा दें तो वो फिर कोई इशू नहीं है, फिर आगे वो बच्चा खुद ही पढ़ता रहता है जी। तो फिर आगे आपको उसको ट्यूशन्स की, उसके ऊपर बहुत ज़्यादा टाइम देने की, मत्था मारी की, स्कूलों की इतनी ज़रूरत नहीं है। आप उसको सिर्फ पढ़ना सिखा दें कि पढ़ना कैसे है, तो वो फिर आगे जो है वो खुद ही चल जाता है। तो ऐसी सूरत में हम नकल को भी कंट्रोल कर सकते हैं। बिल्कुल ठीक। अच्छा, आपने जो बात की यूनिवर्सिटी के हवाले से, तो मैंने जब एमए का इरादा था मेरा, तो मैंने मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ की वेबसाइट से, मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ से, वहाँ से उनका एमए इस्लामिक स्टडीज़ का मुझे शौक़ था, तो वहाँ से मैंने उनके जो है वो सिलेबस हाथ किए। तो देखा मैंने कि सिलेबस और वहाँ का माहौल कि वहाँ पढ़ाया क्या जाता है। तो आम तौर पर यूनिवर्सिटीज़ में हमारे यहाँ क्या होता है, जैसे सिंध यूनिवर्सिटी या दूसरी यूनिवर्सिटीज़ को ले लें, तो वहाँ क्लासेस चलती हैं, वो उस सिलेबस का, उस बुक का चंद थोड़ा हिस्सा यानी कुछ चैप्टर्स जो है पढ़ा दिए जाते हैं और उन्हीं चैप्टर्स का फिर जो है वो एग्ज़ाम ले लिया जाता है। बिल्कुल। तो बाकी जो है वो रह जाता है ऐसे। जबकि ओपन यूनिवर्सिटी में क्या था कि आप वहाँ एडमिशन लेंगे तो आपको बुक भेज देंगे। तो मेरे पास जो बुक्स आई उनकी इतनी मोटी मोटी बुक्स थी, यानी 12 चैप्टर, 20 चैप्टर, 18 चैप्टर, इतने चैप्टर एक बुक में। तो उन्होंने उसके साथ फ़ौरन ही जो है वो एक क्वेश्चनर भेज दिया, सवालनामा भेज दिया कि अब आपने ये सवाल के जवाब असाइनमेंट की सूरत में लिख कर भेजना। तो वो असाइनमेंट जो थी वो पूरी बुक पर मुहित थी, यानी हर चैप्टर में से एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन थे। सही, मतलब पूरी बुक पढ़नी, यानी अब आपने असाइनमेंट लिखने के लिए पूरी बुक पढ़ लेनी। जी, पढ़ लेनी है। तो जबकि आम यूनिवर्सिटीज़ में इस तरह से नहीं था, तो ये मुझे एक फ़र्क लगा। तो वहाँ फिर एमए करने के बाद मैं इस नतीजे पर पहुँचा कि अगर कोई पढ़ना चाहता है तो उसके लिए अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी, ओपन यूनिवर्सिटी जो है वो बेहतरीन जगह है। ज़बरदस्त, बेहतरीन। तो वहाँ पर जो है वो हमें पढ़ना चाहिए, या स्टूडेंट को उस तरफ राग़िब करना चाहिए। जी हाँ। अच्छा, असां लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम, गुलाम मुस्तफा टापुर ॻाल्हायां पियो हैदराबाद खां। असांजी हिकिड़ी एजुकेशन जे हवाले सां नंढी NGO आहे। जी हाँ। हाणे तव्हांजा जेके गेस्ट वेठल आहिनि जतियाल साहब ऐं आराई साहब, उन्हनि खे इहो सुवाल करिणो आहे त साईं जन सां जेकॾहिं मुलाक़ात करणी हुजे त कीअं करे सघिजे थी, त जीअं असां बि साईं जन जे तजुर्बे मां कुझु फ़ाइदो वठी सघूं। जी टालपुर साहब, ज़रूरु तव्हांजे सवाल जो जवाबु वठूं था। अच्छा, असांजा जेके मेंबर्स मौजूदु आहिनि कंट्रोल रूम में, उहे तव्हां सां कॉन्टेक्ट नंबर शेयर कंदा, त पोइ तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था असांजे महिमाननि सां। उन खां अलावा ॿियो कुझु चवणु चाहींदव? बसि तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं सुठनि मौज़ूअनि खे तव्हां सिलेक्ट कंदा आहियो ऐं असीं बाक़ाइदगी सां कोशिशि करे तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। थैंक यू सो मच टालपुर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। जी जतियाल साहब, ईअं लाइक अवां ॾे रैंडम कॉल्स बि ईंदियूं हूंदियूं, ही मसइलो आहे फॉर एग्ज़ाम्पल लाइब्रेरी जे हवाले सां, के स्टूडेंट जे हवाले सां, त पोइ कीअं वक़्तु ॾींदा आहियो सम्झाइण? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो बि टाइम हिकिड़ो ॾियणो पवे थो। बिल्कुलु जदीद दौरु आहे। जीअं अधे सुवाल कयो, हाणे मुंहिंजी फेसबुक ID आहे मुंहिंजे नाले सां, उते मुंहिंजा नंबर्स लिखिया पिया आहिनि। आसान वे इहो आहे, बसि क्लिक कयो मोबाइल ते, सभु शयूं अची थियूं वञनि। ईअं स्टूडेंट्स राब्तो कंदा आहिनि। गूगल मैप ते मुंहिंजी जेका आहे सो लाइब्रेरी जी जेका मैप पई आहे उतां सर्च करे स्टूडेंट्स ईंदा आहिनि, या उन्हनि खे नंबर वठिणो हूंदो आहे त उतां बि वठी वठंदा आहिनि ऐं पोइ कॉन्टेक्ट कंदा आहिनि। पोइ मां उन्हनि खे फैसिलिटेट कंदो आहियां, लोकेशन जी, अचण जी, उते जेको आहे सो वेहण जी, चेयर जी, सफ़ाई सुथराई, पाणी मिठो, सोलर सिस्टम आहे, जेतिरो बि मूंखे वस में आहे उहो सभु कयां थो। ज़बरदस्त। अच्छा, अवांजी लाइब्रेरी हिन वक़्तु किथे आहे? थोरो तव्हां ॿुधाए छॾंदो इज़ीली कोई जेकॾहिं अची सघे त? जी जी बिल्कुलु। बाईपास हैदराबाद जे भरिसां नओं हाणे डी पार्क ठहियो आहे। जी हा। उन जे भरिसां ई असां अलफता टाउन कॉलोनी आहे। हा हा, बिल्कुलु नियर ई आहे, ताज पेट्रोल पंप जे भरिसां ई। उन बैक साइड में असांजी लाइब्रेरी आहे। हा सही सही, वेरी इज़ी आहे लोकेशन, पब्लिक लाइब्रेरी, किथां बि माण्हू अचे। डबल रोड आहे इहो जेको जामशरी वारो अलमंज़र रस्ते सां असां वञूं था। बिल्कुलु, तमामु सुठो तमामु सुठो। अच्छा जी, आराई साहब खां वधीक जेको आहे सो गुफ़्तगू जारी रखूं था। जतियाल साहब सां बि वधीक ॻाल्हाईंदासीं नाज़रीन, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी ग़िज़ायत सां तयारु कयो वियो आहे। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम में अॼु जो जेको डिस्कशन आहे ॾाढो यूज़फुल आहे। ऐं हमेशह जिन बि मुआशरनि नंढियुनि नंढियुनि शयुनि ते कमु कयो आहे न, उहे मुआशरा तरक़ी जे उन मंज़िल ते ज़रूरु पहुता आहिनि। असां वटि नंढियुनि नंढियुनि शयुनि खे असां माना स्किप करे छॾींदा आहियूं ऐं इग्नोर करे छॾींदा आहियूं, विसारे छॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते असां पंहिंजे घर वञूं था ऐं असांजे ई जेको घर जो गेट आहे उनजे ॿाहिरां जेकॾहिं उहा जेका ॾाकण आहे उनजी हिकिड़ी सिर निकिरी वई आहे ऐं असां चवंदासीं त बसि ठीकु आहे, गाॾी आराम सां मिसाल आहे अंदरि हली थी वञे न, त को मसइलो न आहे, असां उनखे सही न कराईंदासीं। आराम आराम सां उहो शइ पई खाजंदी ऐं सफ़ा जेको आहे सो जॾहिं असां ॾिसंदासीं हाणे बैरियर बाबा सफ़ा ख़तमु थी वियो आहे, हाणे असांखे सही तरह कमु करिणो आहे, त पोइ असां कमु कंदासीं। पर दुनिया में माना नंढियुनि नंढियुनि शयुनि ते कमु कयो वेंदो आहे। उन ई तरह नंढियुनि नंढियुनि पंहिंजनि आदतुनि खे सुठो कयो वेंदो आहे, पंहिंजी हैबिट्स ते कमु कयो वेंदो आहे, पंहिंजी रूटीन ते कमु कयो वेंदो आहे। नंढियुनि नंढियुनि शयुनि खे कॾहिं बि इग्नोर न कयो वेंदो आहे, त पोइ हरूभरू घणी मुसीबतुनि जो इंसानु शिकार न थींदो आहे। मुआशी तरह बि, पर्सनली बि उनखे हरूभरू घणा नुक़सान न थींदा आहिनि। यस, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। डॉक्टर अब्दुल हमीद आरई साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। मदद अली जतियाल साहब असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। आरई साहब, आपका एक्सपीरियंस थोड़ा मैं जानना चाहूँगी। माशाल्लाह से बहुत खूबसूरत एक्सपीरियंस है आपका, एक्सपोजर थोड़ा जानना चाहूँगी। क्या सीखा है ज़िंदगी से? ज़िंदगी इंसान को बहुत कुछ सिखाती है। एज अ टीचर आप क्या समझते हैं कि आपने क्या सीखा है? देखें, ये तो बड़ा एक मुश्किल सवाल आपने कर दिया। बहुत सारी चीज़ें हैं, लेकिन अगर सिंगल लाइन सेंटेंस कहा जाए या बेंच सेंटेंस जिसे कहा जाता है, तो थोड़ा सा मैं एलुब्रेट करूं कि इस्लाम हम कहते हैं, इस्लाम यानी लफ्ज़ इस्लाम जो है उसकी मीनिंग क्या है कि सबमिट टू गॉड, यानी अपने आप को एक कानून के हवाले कर देना। यानी
इंसान जब ज़िंदगी गुजारता है तो उसे ऐसा नहीं है कि अपनी मर्ज़ी से ज़िंदगी गुजारे, उसको कुछ किसी रूल रेगुलेशन के तहत ज़िंदगी गुजारनी चाहिए। तो मैंने ज़िंदगी में यही देखा है कि अगर आप किसी रूल रेगुलेशन के मुताबिक ज़िंदगी गुजार रहे हैं तो यकीनन आपको कामयाबी मिलती है। कामयाबी मतलब कि सेटिस्फेक्शन मिलती है। सही। ऐसा नहीं है कि जैसे मैं चाहूँ और ज़िंदगी गुजारना शुरू कर दूँ, जहाँ से मैं चाहूँ गुजर जाऊँ। राइट एंड रॉन्ग का, सिग्नल का, ट्रैफिक गलत जा रही है तो उसका कोई ख्याल ना करूँ, जी। तो उसका नतीजा क्या निकलता है कि हमेशा जो है वो फिर कोलैप्स हो जाता है, मसाइल खड़े हो जाते हैं। तो ज़िंदगी हमें किसी रूल या कानून के मुताबिक ज़िंदगी गुजारनी चाहिए। जी। यानी इस्लाम का मतलब क्या है कि हम अल्लाह के कानून के मुताबिक ज़िंदगी गुजारें, ज़बरदस्त। यानी अपनी ख्वाहिशात पर नहीं। जैसे थोड़ी देर पहले सर ने भी बात की कि कानून तो मौजूद है लेकिन उस पर अमल दरामद नहीं है। जी। अमल दरामद क्यों नहीं है? कि हम अपनी ख्वाहिशात पर चलना चाहते हैं कि जो मुझे अच्छा लग रहा है, जैसे मुझे अच्छा लग रहा है मैंने वैसे करना है काम। अब मुझे अच्छा लग रहा है कि मैं रोड के दरमियान में गाड़ी खड़ी कर दूं, यहाँ से रॉन्ग चला जाऊं, मोटरसाइकिल पर चलते हुए जो है वो मैं बाइक पर चलते हुए बात भी कर रहा हूँ, मोबाइल लंबी गुफ्तगू भी कर रहा हूँ। यानी ये सारी चीज़ें क्या है कि मुझे अच्छा लग रहा है। तो ऐसा नहीं होना चाहिए। तो ज़िंदगी में किसी न किसी रूल रेगुलेशन के मुताबिक आप ज़िंदगी गुजारें तो आप देखेंगे कि आप भी कामयाब होंगे, आपके इर्द गिर्द के लोग भी कामयाब होंगे, मुआशरा भी तरक्की करेगा। सही सही सही। आप यूरोप को देखें, जापान को देखें, तो वो उन मुआशरों ने इतनी तरक्की क्यों की है? उसकी वजह सिर्फ एक ही है कि रूल एंड रेगुलेशंस पर अमल होता है। सही। हमारे पास भी मौजूद है, इस्लाम की सूरत में भी मौजूद हैं, पाकिस्तान का आइन कानून भी मौजूद है जी। लेकिन हम किसी को नहीं मानते, अपनी मर्जी पर चलते हैं। सही। आम तौर पर आप देखें कि जैसे बच्चे की शादी करनी है तो उस वक्त हम क्या करते हैं कि बस जी हमें अच्छा लग रहा है जी, तो लाखों रुपए खर्च कर दिए, पूरी रात जो है वो मेहंदी में हमने बड़े डेक लगा के स्पीकर चला दिए, पूरे मोहल्ले वाले परेशान। क्यों? कि बस हमें अच्छा लग रहा है जी। तो वलीमे में इतना खर्चा कर दिया, शॉपिंग में इतना खर्चा कर दिया, और शादी के दूसरे दिन परेशान होना शुरू हो जाते हैं कि अब कर्जा कैसे उतरेगा, अब घर कैसे चलेगा जी। तो ये सारी चीज़ें क्यों हुई? सिर्फ इसलिए कि हमने रूल रेगुलेशन को फॉलो नहीं किया, अपनी ख्वाहिशात पर चलने को जो है वो फोकियत दी। जी हाँ, बिल्कुल सही, बिल्कुल तो सही। आप अगर जो है वो एक बच्चे को ये सिखा दें कि आपने जो है वो रूल रेगुलेशन, कानून, किसी सिस्टम को फॉलो करना है, उसके मुताबिक ज़िंदगी गुजारें, जी बिल्कुल, तो फिर देखें कि आपको बच्चा वही जो है वो कामयाब होना शुरू हो जाएगा, वो सांचे में ढल जाएगा। हमारे यहाँ तरबियत की कमी अक्सर पाई जाती है। आप क्या समझते हैं हमारे मुआशरे में? एक तो तालीम पे हमने बात की, तरबियत की कमी क्यों? मतलब आजकल का बच्चा जब आ रहा है घर में तो वो मोबाइल फ़ोन भी उठा रहा है, वो बड़ों की गुफ्तगू में भी बेझिझक बोल रहा है, और तमाम वो चीज़ें जो नहीं होनी चाहिए वो हमें नज़र आती हैं। क्या समझते हैं आप, किस चीज़ की कमी है इसमें? फिर वही बात होगी कि बहुत सारी चीज़ें जो हैं वो इसमें इंटरफेयर करती हैं, बहुत सारे मसाइल हैं हमारे पास। यानी स्कूल में तो बच्चा होता है सिर्फ 5 से 6 घंटे, बाकी 18 घंटे बच्चा जो है वो कहाँ पर है? तो वालिदैन के पास है, घर में है। अब घर में जो है वो तरबियत जो है वो होनी चाहिए जी। लेकिन घर में तरबियत नहीं हो पाती, उसकी भी कुछ वजूहात हैं। नंबर 1 वजह तो ये है कि हमारे मुआशरे में आम तौर पर जो वालिदैन हैं वो बेचारे इसी चीज़ में पूरे हैं कि हम रोटी या ख़र्चा कैसे पूरा करें। सही। आमदनी के वसाइल नहीं है, ज़राए नहीं है, उनकी आमदनी कम है, वो सिर्फ इसी में पूरे हैं कि हमारे अखराजात पूरे हो जाएं जी। तो उस सूरत में वो बच्चे को इतना टाइम दे नहीं पाते। और फिर दूसरी वजह इसके साथ फिर क्या हो गई कि जो हमारे वालिदैन थे, फिर उनके वालिदैन थे, तो पिछले 40-50 साल से जो है वो ये मामलात, फिर हुकूमत ने हमें ऐसे लावारिस छोड़ दिया। आप देखें कि लाइट नहीं है, गैस नहीं है, पानी नहीं है, ये सारे मसाइल हमारे पास हैं। अब उन मसाइल को देखें या घर में बैठकर जो है वो बच्चों की तरबियत करें। सही। फिक्रे मुआश में वो बंदा फंसा, फिक्रे मुआश में इतने परेशान हो गए हैं कि अब हम तवाज़ुन रखना जो है वो बड़ा मुश्किल हो गया है। सही। सबसे बड़ा मसला ये है कि हम तवाज़ुन नहीं कर पा रहे कि चलें आप मसाइल तो हैं लेकिन बच्चों की तरबियत भी तो हमारी जिम्मेदारी है। बिल्कुल बिल्कुल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की एक हदीस है
کہ جس کی 3 بچیاں ہوں جی یا 3 بہنیں ہوں تو اس نے ان کی اچھی تربیت کی اور ان کی اچھی جگہ شادی کر دی تو اس کو پھر قیامت والے دن جنت دے دی جائے گی. یعنی بات کیا ہے کہ وہ ان کی تربیت کی بات ہو رہی ہے جی کہ آپ نے ان کی اچھی تربیت کرنی ہے. جی اولاد کی تربیت کرنا پھر والدین کی ذمہ داری ہے. بالکل. اب ہم کیا کرتے ہیں کہ دوسری چیزوں میں اتنے الجھے رہتے ہیں کہ گھر میں وہ ٹائم ہی نہیں دے پاتے. کل کریں گے اور وہ کل آتا ہی نہیں. والد ہیں وہ سارا دن باہر, جی اگر کہیں دکان سے کام سے واپس آتے ہیں تو ساری رات باہر ہوٹل پہ بیٹھے رہتے ہیں. جی تو جو خواتین ہیں وہ اپنے دوسرے مسائل میں پریشان رہتی ہیں, الجھی رہتی ہیں. تو تربیت جو ہے وہ بڑی ایک گھر میں جو ہے وہ ہونی چاہیے. बिल्कुलु. अच्छा माना असां वटि ईअं अक्सर थींदो आहे त ॿारु जॾहिं स्कूल हलियो वियो आहे त पेरेंट्स चवंदा आहिनि त हाणे स्कूल जी ज़िमेदारी आहे ऐं स्कूल खां जॾहिं ॿारु वापसि अची वियो त उन्हनि टीचर्स वटि हिकु कंसेप्ट हूंदो आहे त ॿारु हिकिड़ो थोरे टाइम जे लाइ असां वटि हुजे थो त वालदेन जी ज़िमेदारी आहे. उन विच में हिक ॿिए खे ज़िमेदारियूं असां जेको शिफ्ट करे छॾींदा आहियूं उन विच में जेको ॿारु हूंदो आहे उहो किथे जेको आहे सो उहो रुली ई वेंदो आहे. अच्छा मदद अली जतियाल साहिबु आरई साहिबु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मिसाल ॾेई करे त जिथे 3 नियाणियूं आहिनि या भेणूं आहिनि त उन्हनि जी तरबियत ख़ूबसूरत हुजे त उहो इंसानु जन्नत जो हक़दारु थिए थो. लेसन छा थो मिले? लेसन इहो मिले थो त जेका औरत आहे उहा मुआशरे खे अॾींदड़ हूंदी आहे, मुआशरे खे ठाहींदड़ हूंदी आहे, समाज खे हिकिड़ो ख़ूबसूरत बणाईंदड़ हूंदी आहे. त माना मैंडेटरी आहे उनजी तरबियत ॾाढी ख़ूबसूरत हुजणु घुरिजे. तव्हां छा था सम्झो असां वटि उन तरबियत में अॼु बि किथे कमी नज़र अचे थी? जी हा जी, तमामु घणी कमी नज़र अचे थी. असां पंहिंजे घरनि खां ई मिसाल वठूं त जंहिंजा 5 ॿार आहिनि उन्हनि 5 ॿारनि ते तवजो ॾियणु मां सम्झां थो त हींअर जिहाद करण खां घटि कोन्हे. सही ॻाल्हि आहे. हींअर जेको दौरु हले थो जिहाद करणो आहे, ॿारनि खे पंहिंजी हुन तरबियत ते ऐं फोकस ॾियणो. हाणे सॼो इहो डिपेंड करे थो माहौल मुआशिरे ते ऐं कानून ते. मुआशिरे में जेको रंग ॾिसंदो न चवंदा आहिनि खरबूज़ा खरबूज़े को देख के रंग बदलता है. हिते माहौल ई सॼो बिगड़ियो पियो आहे त जेको ॿारु गली खां घर खां ॿाहिरि थो निकिरे उते उनखे ॿिए क़िस्म जो माहौल मिलंदो त ज़ाहिर उहो एडॉप्ट कंदो. जी जी बिल्कुलु. ग़लति सोबत मिलंदी, नशाई सोबत मिलंदी, ग़लति कमनि वारा माण्हू मिलंदा, लाज़मी मिलंदा न. गेट खां ॿाहिरि त हर क़िस्म जो माना बाज़ार आहे, हर क़िस्म जो माण्हू वेठो आहे, बाज़ार आहे. जिथे ॿारु जंहिं लेवल में आयो इंगेज थियो. अच्छा मदद अली जतियाल साहिबु माफ़ कजो मां इंटरप्ट कयो आहे. ब्रेक न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे. पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, न्यूज़ ॿुधूं था नाज़रीन, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान. मां इंटरप्ट करणु न पियो चाहियो बट डेफिनेटली असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे. ऐं हिन प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो. प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो. तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. ऐं न्यूज़ ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं न्यूज़ जी तरफ़ तव्हां वञो त दुनिया जा तमामु मामलात तव्हांजे साम्हूं अचनि था. ऐं असां जेको आहे न जॾहिं मुआशिरे जे बिगाड़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ वरी बि उन्हनि रूट्स ते ॻाल्हाईंदा आहियूं त घर जेको आहे न सभ खां वॾी तरबियत गाह हुजे थी. घर में जेको इंसानु सुठो टाइम ॾिए थो उन पंहिंजी तरबियत गाह ते सुठो टाइम ॾिए थो ऐं ईमानदारी सां उते कमु करे थो त पोइ उतां खां नसुल ठहणु शुरू थींदा आहिनि. ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा अॾावत जेका हूंदी आहे हिकिड़े मुआशिरे जी हूंदी आहे. उहे ई ॿार घर खां निकिरी मुआशिरे में पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि त घर आख़िर कीअं हुजणु घुरिजे. अक्सर जेको आहे सो साइकोलॉजिस्ट जॾहिं हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त मां हिकिड़ो टर्म यूज़ कंदी आहियां त असां वटि जेको आहे न डिसफंक्शनल फैमिलीज़ मौजूदु आहिनि. त उहे डिसफंक्शनल थियनि कीअं थियूं, थियनि ईअं थियूं त उनजो तवजो जेको आहे न उहो मर्कज़ घर न आहे. नाज़रीन वधीक हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन प्रोग्राम में. ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो. ऐं प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे. अॻियां वधूं था. अच्छा जी हाराई साहब, घर एक बड़ा खूबसूरत मरकज़ है. घर को अगर किसी ने खूबसूरत नहीं बनाया इसका मतलब है उसने अपने फ्यूचर को खूबसूरत नहीं बनाया. आप क्या समझते हैं कि उस पर तवज्जो कब और कितनी देनी चाहिए?
دیکھیں گھر جو ہے فیملی یا گھر جسے ہم کہتے ہیں معاشرے کی اکائی ہے، یعنی معاشرہ قائم ہی یہاں سے ہوتا ہے، گھر سے. تو میرا سبجیکٹ ہے اسلامک اسٹڈیز، تو کچھ زیادہ مثالیں وہیں سے ہی آئیں گی. جی جی. تو دیکھیں کہ گھر قائم کرنے کے لیے اللہ تعالیٰ نے ایک نکاح کا سسٹم رکھا، تو اس کو ویری سمپل کر دیا، یعنی اتنا سمپل کہ اس میں آپ کو کوئی خرچہ، کسی بہت بڑے لوازمات، کسی چیز کی ضرورت ہی نہیں ہے. نبی صلی اللہ علیہ وسلم کے پاس ایک عورت آئی اور کہا کہ اللہ کے نبی مجھ سے شادی کر لیں، نکاح کر لیں. تو نبی صلی اللہ علیہ وسلم نے کہا کہ بھی مجھے تو ضرورت نہیں ہے. تو وہاں ایک صحابی بیٹھے، تو انہوں نے کہا کہ اللہ کے نبی میری شادی کروا دیں اس سے. تو نبی صلی اللہ علیہ وسلم نے کہا کہ اچھا ٹھیک ہے، لیکن تمہارے پاس اس کو حق مہر دینے کے لیے کیا ہے؟ صحیح. دیکھیں سادگی دیکھیں. جی. تو کہنے لگا کہ اللہ کے نبی کچھ نہیں ہے. تو آپ نے کہا کہ اچھا نہیں، کچھ نہ کچھ تو لے کر آؤ. وہ شخص گیا پورا مدینہ اپنا گھر سارا گھوم پھر کے آیا، ڈھونڈ کے آیا، اور آ کے کہنے لگا اللہ کے نبی کچھ بھی نہیں ہے، میرے پاس صرف یہ ایک دھوتی ہے، لنگی ہے، چادر ہے جو میں نے باندھی ہوئی ہے، وہ کہیں تو آدھی میں اس کو دے دیتا ہوں، آدھی میں باندھ دیتا ہوں. تو نبی صلی اللہ علیہ وسلم مسکرا دیے، کہا کہ آدھی جو ہے وہ نہ تمہارے کام کی، نہ اس کے کام کی. صحیح. تو پھر آپ نے جو ہے وہ اس کو حق مہر یہ رکھا ہے کہ یہ فلاں 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 صورتیں ہیں، یہ تم نے عورت کو یاد کروانی ہے. صحیح. تو پھر عورت سے پوچھا کہ تمہیں اس حق مہر کے بدلے یہ لڑکا، یہ مرد قبول ہے؟ تو اس نے کہا قبول ہے. تو آپ نے ان کا نکاح کروا دیا. یعنی دیکھیں اتنی سادگی. اور ایک اور شخص، اس نے نبی صلی اللہ علیہ وسلم کو وہ نظر نہیں آیا، مدینے میں رہتے ہیں 3-4 دن. تو آپ نے پوچھا بھی کہاں تھے؟ تو اس نے کہا کہ جی اللہ کے نبی میں نے شادی کر لی. یعنی آپ دیکھیں کہ مسلمان ہے، مدینہ چھوٹا سا شہر ہے، تو اس نے نبی صلی اللہ علیہ وسلم کو بھی نہیں بلایا شادی پہ. اتنی سادگی. یعنی گھر قائم کرنا اتنا آسان ہے، جس کو ہم نے بہت زیادہ مشکل بنا کر دیا. اب آن دا دوسرے ہینڈ پہ دیکھیں کہ گھر توڑنا، کہ گھر کو یعنی جیسے ہم کہتے ہیں طلاق، تو اس سے گھر ٹوٹ جاتا ہے. تو اسلام کی تعلیم کیا ہے کہ شیطان سب سے زیادہ خوش اس وقت ہوتا ہے جب گھر ٹوٹتا ہے، یعنی سب سے زیادہ. اور دوسرا گھر توڑنا یعنی طلاق. آپ قرآن کو دیکھیں، نبی صلی اللہ علیہ وسلم کی تعلیمات کو دیکھیں کہ یہ طلاق کا جو سسٹم ہے یہ کئی مہینوں پر محیط ہے. یعنی گھر توڑنا ہے، ختم کرنا ہے، تو آپ کو کئی مہینے انتظار کرنا پڑے گا، کئی مہینے اس کا پروسیس چلانا پڑے گا، پھر جا کے وہ بنیادی یونٹ ختم ہوگا. تو اتنی اس کی اہمیت ہے گھر کی. یعنی معاشرہ ڈیولپ ہی یہیں سے ہوتا ہے. حضرت عائشہ فرماتی ہیں کہ نبی صلی اللہ علیہ وسلم گھر آتے تو ہمارے ساتھ گھر کے کام کرتے ہیں. گھر کے کام کیا ہوتے ہیں گھر کے اندر؟ یعنی جھاڑو لگانا، برتن دھونا، بستر اٹھانا، بستر بچھانا، یہ نبی صلی اللہ علیہ وسلم خود کام کر رہے ہوتے ہیں. یعنی تربیت اور گھر کی اہمیت اسلام پورے کے پورا جو ڈیپینڈ اسی پر کر رہا ہے. بالکل. اگر ہم گھر کو اہمیت سمجھیں، گھر کی اہمیت کو، تو دیکھیں کہ معاشرہ خود ہی صحیح ہونا شروع ہو جائے. صحیح، بالکل ٹھیک. असां वटि हिकिड़ो मिसाल हूंदो आहे त जेतिरी सवड़ आहे ओतिरा पेर डिघणा आहिनि, ऐं जेको आहे न उन खां वधीक माना एक्सपेक्ट कोन करिणो आहे. पर असां छा कंदा आहियूं, पाण खां वॾी शइ खे ॾिसी वठंदा आहियूं. असां पाण खां वधीक कामयाबु इंसान जी ज़िंदगी खे ॾिसी वठंदा आहियूं, पाण खां घटि माण्हू खे कोन ॾिसंदा आहियूं. त पोइ इंसान जेको आहे न उन घणे जी जेका ख़्वाहिश हूंदी आहे उनखे पोइ उनजो हाल बि उन खां उहे सभु शयूं जेको आहिनि न वठी छॾींदियूं आहिनि. अच्छा, मदद अली जतियाल साहिबु विच में ॻाल्हि रहिजी वई. ऐं असां वटि जेको आहे सो तरबियत ऐं ख़ासि तौर ते नियाणीअ जी तरबियत, पर अॼु जे दौर में उन ई तरह पुट जी तरबियत बि यकीनन उहा अहमियत जोगी आहे. सो उहो तरबियत वारो जेको वक़्तु आहे न ॾाढो घटि हूंदो आहे. ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿारु जेको आहे सो जॾहिं 10 सालनि 15 सालनि 20 सालनि जो थी थो वञे त पोइ उहो तव्हांखे आउटपुट ॾियणु शुरू कंदो आहे न. पोइ तव्हां उनखे जेको आहे सो उहा तवजा जो मुस्तहिक उहो उन नंढी एज में हुयो, पोइ तव्हां उहा गैप अची वियो त उहो फिलफिल नथा करे सघो. त हिकु तव्हीं पेरेंट बि आहियो, माशाअल्लाह अव्हांजो औलाद बि इलाही सुठे अंदाज़ में स्टडी पंहिंजी करे रहियो आहे. छा सम्झो था त वालिदेन खे केतिरो वक़्तु ॾियणु खपे, केतिरो औलाद सां क्लोज़ हुजणु खपे, केतिरो फ्रेंडली हुजणु खपे, त हुनजा तमामु मामलात मसइला उहो अची करे पंहिंजे वालिदेन सां घर में एटलीस्ट डिस्कस त करे? जी 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 बिल्कुलु. ॿारु जीअं ॼमे थो त हुन खां पोइ हुनजी ख़्वाहिश हूंदी आहे खाइण जी, फीडिंग. जी जी. जीअं पैदा थिए थो सिर्फ़ु हुनजो किरायो हुनजे लाइ कंदो आहे त मूंखे फीडिंग मिले.
उन खां पोइ जॾहिं हुनखे होश अचणु शुरू थींदो आहे, मां सम्झां थो त इहो जेको तरबियत जो असांजो पस मंज़र आहे उहो वञी 14-15 साल जी उमिरि ताईं थिए थी। जी जी माना वालदेन अगरि करणु चाहिनि त 14-15 मैट्रिक ताईं हा हा पंहिंजे ॿार खे कंहिं सही सिमत में आणे सघनि था। अगरि मैट्रिक ताईं ॿार ते तवजो नथी ॾिजे, माना 14-15 सालनि जी उमिरि ताईं ॿार, पोइ ॿार जॾहिं हिन में कॉलेज में थो अचे, यूनिवर्सिटी में थो अचे, त ॿार सां दोस्ती वारो तालुक़ु रखणो। हा माना उहो जेको तरबियत वारो जेको फैक्टर आहे उहो असांखे क्लोज़ थी वियो चैप्टर, हाणे असांजो वरी दोस्ती वारो रिलेशन। दोस्त बि हिकिड़ा माना असास हूंदा आहिनि, माना दोस्त थी करे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधजनि, अहमियत ॾिजे, उन्हनि खे पार्टिसिपेट कजे पाण। उन खां पोइ जॾहिं उन्हनि जे मथां ज़िम्मेवारियूं अचनि थो ख़ुदि ब ख़ुदि पंहिंजे पेरनि ते उहो बीह थो वञे। इट मीन्स जेका मैट्रिक ताईं या 14-15 सालनि जी उमिरि ताईं जेका तरबियत आहे न उहो वालदेन जे हथ में आहे। राति ॾींहुं माण्हू निंडूं फिटाए ऐं उन ते जेको आहे सो अमल करे त मां सम्झां थो त काफ़ी बहितरी अचे। बिल्कुलु उहा तव्हांजी जेका हक़ीक़त में इहा ई इन्वेस्टमेंट हूंदी आहे जेका तव्हां पंहिंजे फ्यूचर जे लाइ करे रहिया हूंदा आहियो। ऐं वालदेन यकीनन उहो पंहिंजे औलाद जे लाइ परेशान बि रहंदा आहिनि ऐं पूरी ज़िंदगी उन औलाद जे लाइ महिनत करे रहिया हूंदा आहिनि, उनजी ख़ुशियुनि जे लाइ, उनजे फ्यूचर जे लाइ सभु कुझु करे रहिया हूंदा आहिनि। पर स्टार्टिंग वारो जेको वक़्तु हूंदो आहे वो वक़्तु कॾहिं वापस कोन ईंदो आहे। अच्छा आरई साहब, आपने बात की कि असूल ज़िंदगी में बहुत ज़रूरी हैं, कायदे और कानून के बगैर यानी कि कोई ज़िंदगी ही नहीं। ये कब आपने समझना शुरू किया? क्योंकि 15 सालनि जी जेका नाज़रीन एज आहे या असां 20s जी ॻाल्हि कयूं त अॼु जे दौर में उहे सभु शयूं शायदि घटि नौजवान खे सम्झ में ईंदियूं आहिनि। आपने कब से समझना शुरू किया इन तमाम चीज़ों को? देखें, हमारी लाइफ तो एक बहुत गरीब घराने से हमारा ताल्लुक़ है, तो बचपन से ही जो है वो वर्किंग क्लास जिसे कहते हैं, तो वो बचपन से हम काम करते हुए आ रहे हैं, मेहनत मजदूरी करना, फिर साथ में स्कूल भी जाना। जी जी। तो मैट्रिक इंटर किया तो फिर एक जॉब भी मिल गई, गवर्नमेंट जॉब। लेकिन फिर बाद में मुझे शौक़ हुआ कि स्टडी करनी चाहिए, तो जिसमें फिर मैं एमए किया, फिर एमफिल की तरफ आए, पीएचडी की तरफ। तो उस दौरान जो है वो मैंने अपने टाइम को जो है वो कैलकुलेट किया और उसको बाइफरगेट किया है कि किस टाइम पर मुझे क्या क्या काम करना है। मतलब आप शुरू से रिस्पॉन्सिबल थे? हाँ कह लें। तो फिर मैंने उस टाइम की जो कैलकुलेशन जो थी उसको जो डिवाइड किया, तो उस वक्त फिर मैंने जो असूल बनाए या असूलों को सीखा, देखा, तो उस वक्त से फिर जो है वो मैंने टाइम देना शुरू किया है कि मैंने इतना टाइम वालिदैन को देना है, इतना टाइम जो है वो अपने बच्चों को देना है, इतना टाइम मैंने पढ़ाई को देना है और साथ में जॉब भी करनी है। तो यानी वो 24 घंटे मैंने डिवाइड किए और उस असूल को जो है वो फिर लेके चला। सही। तो वो फिर देखें कि मैं एक क्लरिकल जॉब थी मेरी, कोर्ट में एज ए 17 ईयर मैंने वहाँ जॉब की। आपने एलएलबी भी की है माशाल्लाह से? जी एलएलबी भी की। तो 17 ईयर वहाँ पे, उसके साथ फिर मैंने एमफिल पीएचडी में रिसर्च वर्क करना शुरू किया। साथ में मेरे वालिदैन थे, उनको टाइम देना, फिर अपने बीवी बच्चों को टाइम देना। माशाल्लाह माशाल्लाह। और ये सारी चीज़ें फिर ये कि वो उस वक्त मुझे ये एहसास हुआ कि कुछ असूल होने चाहिए और उन पर अमल भी होना चाहिए। अगर हम उस पर अमल नहीं करेंगे तो फिर कोई भी काम जो है वो आप पाए तकमील तक नहीं पहुंचा सकते। बिल्कुल ठीक। तो कामयाबी जैसे हम कहते हैं ना कि कामयाब होना चाहिए, तो कामयाबी क्या है कि इंसान का सेटिस्फेक्शन लेवल है। सही सही। कि आप क्या चीज़ चाहते हैं वो आपको मिली या नहीं, यानी आप पुरसुकून ज़िंदगी होनी चाहिए, ये कामयाबी है। ये कामयाबी नहीं है कि मुझे इतने पैसे हो या ये गाड़ी हो या मेरी इतनी बड़ी नौकरी हो जाए, ऐसा बंगला हो जाए, लेकिन उसके बाद भी आप सेटिस्फाई नहीं है, तो वो कामयाबी नहीं है। सही। तो कामयाबी जो है वो सेटिस्फेक्शन है। तो जब आपको सेटिस्फेक्शन है हासिल करनी है तो उसके लिए आपको कुछ असूल और कानून जी, कुछ ज़वाबित, नज़्म व ज़ब्त, ये सारी चीज़ें जो है, डिसिप्लिन, इन सब पर जो है वो आपको अमल करना पड़ेगा, तब आपको जो है वो कामयाबी मिलेगी। अदरवाइज़ फिर वो बीच में लटके रहेंगे और परेशान रहेंगे। जी बिल्कुल सही, बिल्कुल सही। अच्छा, ये ॻाल्हियूं ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि, नो डाउट। जेसीं ताईं माना ॾुखियो वक़्तु इंसान ते न ईंदो आहे न, या ईअं चइजे त नंढी एज में तव्हां ॾुखियाइयूं कोन ॾिसंदा आहियो त पोइ तव्हां जेको आहे न तमामु शयुनि खे सम्झी न सघंदा आहियो। माना हर शइ तव्हांखे चवंदा न तिरीअ ते जेकॾहिं भिष्ट मिली वञे
ऐं सभु शयूं तव्हांखे आसानीअ सां मुहैया हुजनि त पोइ तव्हांखे अहसासु उहो जेको आहे न अंदरि में पैदा कॾहिं बि न थींदो, तव्हां रिस्पॉन्सिबल कॾहिं बि न थींदव। जॾहिं इंसानु पाण थोरो घणो अर्न कंदो आहे, उनखे वरी जॾहिं ख़र्चु कंदो आहे ऐं उहा शइ किथे ज़ाया थी वेंदी आहे त उनजो अहसासु थींदो आहे। पर वालदेन ॾींदा रहनि, असांखे अहसासु ई न हुजे त पोइ उहा शइ कॾहिं बि सम्झ में न ईंदी आहे। ऐं नंढी एज में जेके रूल्स ऐं रेगुलेशन्स इंसानु पंहिंजे लाइ ठाहे वठंदो आहे त उहे सॼी ज़िंदगी गॾु हलंदा आहिनि। अच्छा सर, कभी मुश्किलात दरपेश नहीं हुई कि ये इस तरह से मैंने रूल्स बना दिए हैं, वक्त को मैंने तकसीम कर दिया है और इंसान कभी कभार तंग हो जाता है, तो ये चीज़ कभी फील हुई या नहीं? देखिए, बात फिर वही आ जाती है जी कि इंसान जो है वो कानून तोड़ता क्यों है। हम अक्सर लोग जो है वो कानून को तोड़ के अपनी ख्वाहिशात पर अमल करना शुरू कर देते हैं। जी, ऐसा क्यों होता है? सिर्फ इसलिए होता है कि कानून पर अमल करना मुश्किल है। मुश्किल है, बिल्कुल। खुद को पाबंद करना जो है वो मुश्किल होता है। इंसान जो है वो बेसिकली जो है वो एक आज़ाद नेचर का है, वो पाबंदी चाहता ही नहीं है, पसंद ही नहीं करता। जी, लेकिन इंसान में और जानवर में यही फ़र्क है कि इंसान हमेशा पाबंद उसको होना चाहिए। आप देखें कि ख्वाहिशात जो हैं, आदम अलैहिस्सलाम का वाक़या आपके जहन में होगा जी, जी, कि बिल्कुल। वो जन्नत में थे और शैतान ने उसको कहा कि ये वो एक दाना ख्वाहिश जो ये है दाना जो है वो ये नहीं खाना है। जी, तो अल्लाह ने कहा कि नहीं खाना है, तो शैतान ने उसको वो खिला दिया। वो कैसे खिलाया कि उसके अंदर ख्वाहिशात पैदा की। जी, अब वो ख्वाहिशात पर चलना शुरू हो गए और उन्होंने जुल्म किया और वो दाना खा लिया। तो ऐसे ही इंसान जो है उसके कानून पर चलना बड़ा मुश्किल है। आपने देखा होगा कि शादी कार्ड पे लिखा होता है 8 बजे गैदरिंग है, निकाह 9 बजे और खाना जो है वो 10 बजे, और उसके उलट होता है लेकिन सब कुछ। 10 बजे तक भी जो है वो गैदरिंग स्टार्ट नहीं होती। बिल्कुल ऐसा तो ही वो है। क्यों नहीं होती कि हम कानून के पाबंद रहना नहीं चाहते। तो जब भी आप कानून की पाबंदी शुरू करेंगे तो आपको मुश्किलात तो आएंगी, सही, लेकिन वो आर्जी होती हैं। थोड़े ही वक्त में आप जो है वो उसमें फिर आदी हो जाते हैं, हैबिचुअल हो जाते हैं। जब आपको कामयाबियाँ मिलना शुरू होती हैं तो फिर आपको खुशी भी होती है और फिर आप उस पर चलना शुरू कर देते हैं। सही, बिल्कुल ठीक। तो बात यही है बुनियादी कि आप कानून के पाबंदी करेंगे तो आपको बहुत सारी चीज़ें, खुशियाँ, छोटी छोटी कामयाबियाँ मिलना शुरू हो जाएगी। सही, बिल्कुल ठीक। बड़े ख़ूबसूरत अंदाज से आपने बात की। ऐं जतियाल साहब जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं हिसाब सां पोइ असां वरी कंटिन्यू कयूं था। जतियाल साहब, रूल्स ऐं रेगुलेशन्स भला अव्हांजी ज़िंदगी में अव्हां छा था सम्झो त उन्हनि जो कहिड़ो किरदारु हुजे थो? तमामु उहे शयूं जेके असांखे पाबंद बणाइनि थियूं ऐं असीं ख़ुदि उन्हनि तमामु शयुनि जा पाबंद बणिजी बि वेंदा आहियूं ऐं हिकिड़े ॾाढे सुठे अंदाज़ में उहो इंसानु जेको आहे सो तमामु कमुकार करे रहियो हूंदो आहे। त इहे सभु शयूं भला कीअं सिखण जे लाइ माण्हू खे मिलनि थियूं? ऐं डेफिनेटली अव्हां बि हिकिड़ो सुठो कमु कयो आहे। अव्हां पंहिंजे वक़्त ते उन्हनि तमामु शयुनि खे डेफिनेटली उन्हनि शयुनि खे जॾहिं इंसानु करे थो त पाबंद हुजे थो, सो कीअं आहे इहो सभु कुझु? बहितरीनु ॻाल्हि अॼु अव्हां कई आहे। असल में कानून जी पासदारी में ई फ़ाइदो आहे। जी, जेको माण्हू रूल्स ऐं रेगुलेशन खे फॉलो करे थो उहो माण्हू असां दुनिया में कामयाबु ॾिसूं था। जी, जे ख्वाहिशात ॾींदासीं त उहे माण्हू कामयाबु न आहिनि। ख्वाहिशात आर्ज़ी हूंदियूं आहिनि, उनजो को फ्यूचर न हूंदो आहे, वक़्ती हूंदियूं आहिनि। पर जे असां उन कानून जी पासदारी ऐं उन ते अमल कंदा रहूं त असांजो हर फ़र्द सक्सेसफुल नज़र अचे। सही, हाणे उहो थिए कीअं, कानून ते कीअं अमल करे, हा हा, सुवालु इहो थो थिए। जी हा, जी हा, त उहा सभ खां पहिरियां आहे तरबियत जो, छो त शयूं मौजूदु आहिनि, जी जी, प्रैक्टिकली असां उन ते कमु कयूं। छो त असां केयरलेस आहियूं, कंहिं बि शइ ते प्रैक्टिकली कमु नथा कयूं। अमलन असांजो कमु न आहे, इमेजिनेशन आहे बसि, जस्ट हा, या लफ़्ज़ी ॻाल्हियूं आहिनि। हा बसि ईअं। असांखे उन जेके रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि उन ते अमल करिणो पवंदो, जी, तॾहिं असां सक्सेसफुल थी सघूं था। इन खां बग़ैर असांजी कामयाबी नामुमकिन आहे। ज़बरदस्त, ज़बरदस्त, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां ॻाल्हायो ऐं ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा सिखण जे लाइ बि मिली। डेफिनेटली जेसीं ताईं उन्हनि तमामु शयुनि खे इंसानु जेको आहे न पाण एक्सेप्ट न कंदो त उहे शयूं वरी बि चवंदसि त को जादू न आहे, त तव्हां बसि सोचो ऐं उहे सभु शयूं थी वञनि। उन जे लाइ बि महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। अच्छा डॉक्टर साहब, आपने LLB भी की और उसके बाद आपकी माशाल्लाह काफ़ी सारी डिग्रीज़ आपकी CV में मेंशन हैं, तो ये
किस तरह था कि LLB भी करनी है, MS भी करनी है और इस्लामिक स्टडीज़ की तरफ भी जाना है? इस क्वेश्चन का जवाब आपसे लूँगी, तफ़सील में जवाब लूँगी, पर पहिरियों असां ब्रेक की तरफ नाज़रीन अॻियां वधूं था। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। प्रोग्राम में साथ मौजूद आहे फ्रेंड्स बिस्किट जो। फ्रेंड्स बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे फ्रेंड्स बिस्किट जो। फ्रेंड्स बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां फ्रेंड्स बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। नो डाउट बिस्किट खाइण में बि ॾाढो उहो चॉकलेटी जेको टेक्सचर हूंदो आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं सभिनीनि खे बिस्किट फ्रेंड्स बिस्किट ॾाढो वणंदो आहे। नाज़रीन अॻियां वधूं था ऐं ॾाढा सुठा असांजा महिमान मौजूदु आहिनि, ॾाढो सुठो डिस्कशन हले पियो। अच्छा जी हाराणी साहब, मैंने क्वेश्चन पूछा आपसे कि डिफरेंट डिग्रीज हैं आपके पास। मैं चाहूँगी कि वैसे मैंने कहा कि इन डिटेल में पूछना चाहूँगी, लेकिन वक्त के हिसाब से असां हलूँ था। मैं ज़रूर जानना चाहूँगी कि इस्लामिक स्टडीज़ के हवाले से आपने किस तरह सोचा कि मुझे इसी में फिर जो है PhD करनी है? देखिए, उस वक्त मैं गवर्नमेंट जॉब में था, तो इन शॉर्ट मैं बताऊं कि एक ऐसा माहौल क्रिएट हो गया था कि मैं जैसे कहते हैं कि इस्लाम पर बहुत सारे एतराज़ात थे हमारे जहन में। सही। और हम बात करते थे मुख्तलिफ जो लोकल हमारे इर्द गिर्द उलमा इकराम थे, किताबें थीं उनमें से, तो उनके जवाबात नहीं मिलते थे। तो फिर इत्तफाकन जो है वो कुछ बड़े स्कॉलर्स जो है वो उनको सुना। जी जी। तो उसके बाद फिर शौक़ हुआ कि ये से तो बहुत सारे लोग हैं जिनको इस्लाम पर जो है एतराज़ात करते हैं हमारे माशरे में, हमारे इर्द गिर्द। तो आखिर उसके लिए जो है वो कोई तो प्लेटफार्म होना चाहिए, कोई उनको जवाब देने के लिए, उन सवालों के जवाबात के लिए हमें तहकीक करनी चाहिए। तो उस वक्त फिर मैंने बाय चॉइस जो है, बाय चांस नहीं, बाय चॉइस जी, इस्लामिक स्टडीज़ के सब्जेक्ट को मैंने चुना। फिर कुछ अर्सा मैं मदरसे भी गया, वहाँ से अरबी लैंग्वेज सीखी, कुरान मजीद का तर्जुमा पढ़ा मैंने। फिर जो है वो इलामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी से लिसानुल अरबी का कोर्स किया और इस्लामिक स्टडीज़ में फिर जो है वो आगे रिसर्च के हवाले से, ताकि पूरा एक प्रोसेस एक डीपली जो है वो स्टडी की जाए। तो फिर आप देखें कि इसमें मेरी फील्ड जो थी वो कंपैरेटिव रिलीजन है, तो मुख्तलिफ अदयान के हवाले से, मुख्तलिफ रिलीजन्स के हवाले से जो है वो फिर मैंने काम किया। जी जी। वहाँ उनके चर्चिज़ में, मंदिर में आपके माशाल्लाह 2 बुक्स भी पब्लिश हुए हुए हैं। जी जी। तो वो सारी चीज़ें फिर मैंने प्रैक्टिकली जो है वो उन लोगों से, उनकी यानी चर्चिज़ में मैं गया, उनके चर्चिज़ में उनकी जो प्रेयर्स होती हैं उसमें मैंने बाकायदा शिरकत की, ताकि देखें डीपली अंदर जाके जी, जी। कि ये लोग क्या करते हैं। तो उससे फिर बहुत सारे मेरे जो क्वेश्चंस थे, वो कॉन्सेप्ट्स थे, वो क्लियर हुए। कॉन्सेप्ट्स क्लियर हुए। तो इस तरह से फिर एक सिलसिला शुरू हुआ, तो फिर वो चलता ही चला गया माशाल्लाह। तो अपनी हद्दुल मिक़दार जो है वो कोशिश करते रहे कि कुछ ना कुछ स्टडी करते रहे, कुछ ना कुछ कंट्रीब्यूशन होता रहे। ज़बरदस्त। तो वो ये सिलसिला एक सही, माशाल्लाह आपकी एक तीसरी नंबर किताब पे भी काम माशाल्लाह चल रहा है, तो मैं चाहूँगी कि शॉर्टली उसका भी जिक्र करें। जी, अभी मेरी पहले 2 बुक्स जो हैं वो एक इंटरनेशनल है, ऑस्ट्रेलिया से हाँ, पब्लिश हुई है, एक अभी पाकिस्तान से ही हुई, और अब तीसरी बुक को जो है वो अदयान आलम, यानी दुनिया के जो मुख्तलिफ मज़ाहिब हैं, स्पेशली जूडिज़म, यहूदियत है, ईसाईयत है और इस्लाम है, इनके मुतालिक है। इसमें इनका इंट्रोडक्शन तो है, लेकिन इंट्रोडक्शन के साथ इनकी जो लिटरेचर है वो, और उस लिटरेचर से लेकर मौजूदा माशरत तक। जी। यानी जैसे यहूदियत को हम देखते हैं तो तकरीबन 3000 साल पुराना मज़हब है, ईसाईयत को देखें तो 2000 साल है, इस्लाम 1500 साल है। जी जी। तो इस अरसे में ये इसके मानने वाले जो हैं वो आज किस स्टेज पर खड़े, सही, और यहाँ तक वो कैसे पहुँचे, और आज इन मज़ाहिब के हालत कैसी है, सही। और उनके मानने वालों की हालत कैसी है। तो इस पर जो है वो मैंने सारी डिस्कशन की है। तो यकीनन ये ॾाढी हिकिड़ी डीप स्टडी आहे ऐं पूरी जेको आहे रिसर्च जे तरफ़ वञिणो पवे थो, पर मूं नाज़रीन इंट्रोडक्शन में चयो त
रिसर्च जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असां वटि जॾहिं ॻाल्हि शुरू थींदी आहे प्रोग्राम में, जॾहिं ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू थींदो आहे त एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जो वक़्त जी ख़बर कोन पवंदी आहे त कीअं वक़्तु जेको आहे सो प्रोग्राम जो ख़तमु थी वञे थो। सो जॾहिं ॻाल्हि कई अथमि तो थोड़ा रिसर्च के हवाले से भी पूछना चाहींदम। अच्छा सर, इत्तेफाक ये है कि कल मैंने रिसर्च मेथोडोलॉजी का एक किताब मेरे हाथ में था, क्योंकि मेरा ना एग्ज़ाम था, तो वो मैं पूरा बुक देख रही थी और मैंने कहा रिसर्च मेथोडोलॉजी, इतना बुक और 20 गालिबन के चैप्टर्स थे। मैंने कहा ये मतलब लोग कैसे पढ़ते होंगे, कैसे कंसेप्ट क्लियर होता होगा, मतलब जिनको ख़ास तौर पे रिसर्च करनी होती है। मैं आपसे पूछना चाहूँगी कि ये काम कैसे होता है, कितना मुश्किल है और इसको किस तरह आसान बनाया जाता है, तो आप समराइज़ कैसे करके हमें बताएंगे? देखिए, रिसर्च के हवाले से बुनियादी तौर पर दो चीज़ें हैं, एक तो क्वालिटेटिव रिसर्च है, एक क्वांटिटेटिव रिसर्च है जी। तो इसके बुनियादी कुछ असूल हैं, वो चंद मिनट्स में तो नहीं, लेकिन 2-3 लेक्चर्स में हम उसको कवर कर सकते हैं। बिल्कुल सही कहा आपने। तो अगर आप उसके यानी बुनियादी कॉन्सेप्ट क्लियर हो जाएं जी, तो बहुत आसान है, कोई इसमें मुश्किल नहीं है। बल्कि मैं आपको इलामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी के हवाले से बताऊं तो वहाँ एमए में मैंने लास्ट सेमेस्टर में मैंने थीसिस ऑप्ट किया था, थीसिस लिखा, तो हमारी वर्कशॉप इस्लामाबाद में हुई, तो उन्होंने रिसर्च मेथोडोलॉजी सब्जेक्ट पढ़ाया था सिर्फ 3 दिन। अच्छा, 3 लेक्चर्स दिए। अच्छा, तो वो 3 लेक्चर्स इतने इफेक्टिव थे कि वो मेरी एमफिल और पीएचडी तक वो 3 लेक्चर्स जो हैं वो काम आते थे। सही, ये लेक्चर सर मैं आपसे लूंगी। मेरे क्लास फेलोज थे एमफिल में, पीएचडी में, उन सब से जो है वो मैंने पहले और सही रिसर्च कर ली। सही, उसकी बुनियाद वो 3 लेक्चर थे सिर्फ। जबरदस्त। तो यानी आप 6 महीने 1 साल तक हमारे आमतौर पे पढ़ाया जाता है ये सब्जेक्ट, एमफिल में भी पढ़ाया जाता है, फिर पीएचडी में भी पढ़ाया जाता है। हाँ हाँ। लेकिन इन सब पर जो है वो 3 दिन के लेक्चर जो है वो ज़्यादा इफेक्टिव थे। ज़बरदस्त, ज़बरदस्त। तो सिर्फ बुनियादी आप समझ लें कि कुछ पॉइंट्स हैं, अगर आप उनको समझ जाएं, वही बात के कंसेप्चुअल और हाँ कंसेप्चुअल, जी जी, बजाय रट्टा लगाने के कंसेप्चुअल आपके कॉन्सेप्ट्स क्लियर हो हाँ हाँ, तो अब आगे रिसर्च जो है वो इंतहाई आसान हो जाती है। सही। तो हमारे पास जो है वो असल में रिसर्च का माहौल नहीं है। बिल्कुल बिल्कुल नहीं। अगर हम मैट्रिक लेवल से बच्चों को छोटी छोटी रिसर्च करना शुरू करवा दें, हाँ, तो वो फिर आगे उनको जो है वो प्रॉब्लम नहीं होगी, क्योंकि स्टूडेंट आगे चल के परेशान ही हो जाता है कि मैं कैसे पढूं और कैसे चीज़ों को एमए अंडरस्टैंड तक करूं। हमारी जो तालीम है वो अलग है। हाँ बिल्कुल, ठीक है, उसमें किताबें फिर हम पढ़नी अलग है, ही एक एग्जाम जोन देने में आ जाते हैं। और जब आप एमए की तरफ आते, एमफिल की तरफ आते हैं तो उसमें वो सिर्फ रिसर्च बेस्ड है, बिल्कुल आपको रिसर्च करनी है। बिल्कुल। तो रिसर्च फिर जब नई हम शुरू करते हैं, रिसर्च आती नहीं है, हाँ। फिर लोग परेशान हो जाते हैं, 10-10 साल एमफिल में लगा देते हैं, और काफियों की तो फिर उन 10 सालों के बाद भी नहीं होती। तो हमारे साथ एक कैंडिडेट थे पीएचडी के, उनको 18 साल हो चुके थे, Oh my God. 18 years Oh my इन God. पीएचडी। तो वो बात क्या थी कि सिर्फ जो है रिसर्च मेथोडोलॉजी उन्होंने सही तरह से पढ़ी नहीं थी, अंडरस्टैंडिंग क्या था, उन्होंने समझा नहीं, तो उसकी वजह से मसाइल खड़े हो गए। सही सही सही। तो अगर आप ये पढ़ना चाहते हैं तो उसके बुनियादी कॉन्सेप्ट्स हैं, तो अभी तो उस पर बात करना मुश्किल जी है, जी जी बिल्कुल। तो उसको पढ़ लें तो वो जो है वो क्लियर हो जाती है। सही, माना ॻाल्हि में जेको आहे न उनखे इन तरह मां समराइज़ कंदमि त असां वटि जंहिं अंदाज़ में असां पढ़ूं था न त असांजो कंसेप्ट क्लियर नथो थिए। वॾा वॾा किताब, वॾा वॾा लेक्चर्स, वॾियूं वॾियूं शयूं असांजे साम्हूं मौजूदु आहिनि। तव्हां मोबाइल खणो, यूट्यूब तव्हां वटि मौजूदु आहे, तव्हां वटि गूगल आहे, हिन वक़्तु आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI, मतिलबु काफ़ी सारियूं ऐप्स तव्हां वटि मौजूदु आहिनि, ऐं तव्हां का बि शइ उते जेको आहे सो थोरी सर्च कयो था, तव्हांखे खोड़ सारियूं शयूं मिली वञनि थियूं। पर ॻाल्हि फ़क़ति एतिरी आहे त तव्हां पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर कयो, ऐं जेकॾहिं उहा शइ सम्झ में अची थी वञे त पोइ अॻियां कंटिन्यू करण में ॾाढो आसान हूंदो आहे। हिकु शइ ज़रूरु चवणु चाहींदमि त असां वटि जेको सिस्टम आहे ऐं जहिड़े अंदाज़ में टीचर्स जो ऐं स्टूडेंट्स जो कनेक्शन हूंदो आहे, पाण में जहिड़ो कॉन्टेक्ट हूंदो आहे, त उहे शयूं ॾाढियूं असां वटि ॾुखियूं आहिनि। जॾहिं त ॿाहिरि जी दुनिया में टीचर सां जेका स्टूडेंट जी वाबस्तगी हूंदी आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे। उहो टीचर तव्हां सां वॉक बि करे रहियो हूंदो आहे, तव्हां उन सां बहस मोबाइल सां बि कंदा आहियो, फ्रेंकली तव्हां उन सां ॻाल्हाईंदा आहियो। असां वटि वरी हिकिड़ो वॾो अञा ताईं गैप मौजूदु आहे त स्टूडेंट अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे न उहो घबराईंदो आहे त मां पंहिंजे टीचर सां ही ॻाल्हि वञी करे कीअं कयां या कीअं जेको आहे हुन सां बहस मोबाइल सां कयां। त इहे सभु शयूं असां वटि अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। जी जतियाल साहिबु, छा सम्झो था टीचर्स ऐं स्टूडेंट्स जे विच में इहो माना हिकिड़ो गैप आहे यूनिवर्सिटी जे अंदरि बि? जी जी गैप आहे ऐं तवजो जी ज़रूरत आहे। जी हा, का बि रिसर्च को बि कमु उन में सभ खां पहिरियों प्रायोरिटी तवजो जी आहे। अगरि असांखे जीअं डॉक्टर साहिबु पहिरियां ॻाल्हि कई हुई त ॻाल्हि सम्झ में अची वञे त असांखे हीअ करिणो आहे त उहा थी वेंदी, माना तवजो जी ज़रूरत आहे।
ही रिसर्च हुजे या ॿियो दुनियादारी जो कमु हुजे उन में तवजह हुजे न, नामुमकिन दुनिया में का बि शइ न आहे, बिल्कुल सभु शयूं मुमकिन रास्ता आहे, घट में पर घट तवजह जी खपे। हाँ हाँ सर मैं एक चीज़ इसमें ऐड करना चाहूँगा प्लीज प्लीज कि अभी जो थोड़ी देर पहले भी बात हुई कि वो मिस्टर साले जो कराची के हैं जिन्होंने कंपनी बनाई और $60 बिलियन उसकी वैल्यू लग गई, जी तो आप देखें कि वहाँ उन्होंने किया क्या, यूनिवर्सिटी में उन्होंने क्या पढ़ाया, उसको कैसे पढ़ाया, मैंने जी, पहले जी, भी जी। सवाल उठाया था। हाँ हाँ तो जो इंटरनेशनल मेन बड़ी यूनिवर्सिटीज़ हैं वो रिसर्च बेस्ड हैं, तो वो सिर्फ स्टूडेंट को पहले दिन से रिसर्च पे लगा देते हैं। सही बिल्कुल ठीक तो वो रिसर्च जो है वो उनके दिमाग की खिड़कियाँ खोलती है, उनके रास्ते खोलती है, उनका एक्सपोजर बड़ा होता है, उनका विजन बड़ा होता है, उस बुनियाद पर फिर वो बच्चे जो हैं वो कैंडिडेट जो हैं वो आगे जाते हैं। बिल्कुल। और ऐसे हजारों जहन हमारे आगे मौजूद होते हैं लेकिन उन पे काम उस तरह नहीं होता। काम नहीं होता। मैंने एक आर्टिकल लिखा था कि जी। 21वीं सदी में जो मुसलमान साइंसदान हैं वो कौन से हैं। सही। तो हम अक्सर सुनते हैं कि पुराने तो बहुत थे, लेकिन 21वीं सदी में भी बहुत सारे ऐसे साइंसदान हैं जो कि मुसलमान हैं जिन्होंने बहुत बड़ा बड़ा काम किया है। सही सही, सही। लेकिन बात ये कि वही कि वो बच्चा जब स्टूडेंट जो है वो रिसर्च उसको आ जाती है, तो हम अगर अपने घर में छोटे बच्चों को भी जो है वो सर रिसर्च करना सिखा दें छोटे छोटे लेवल पे। सही सही। अभी पिछले दिनों जो है लास्ट वीक हमारा रेफ्रिजरेटर ख़राब हो गया, तो अब कौन सा लेना चाहिए, जी बहुत सारी कंपनीज हैं, वेरिएंट हैं, बहुत सारी चीज़ें। तो मैंने अपने बच्चों को इस काम पे लगा दिया कि आप देखें, सर्च करके बताएं कि कौन सा रेफ्रिजरेटर जो है वो बेहतर है, और क्यों कीमत के क्यों हवाले बेहतर से है, भी जी। और फैसिलिटीज़ के, ऑप्शंस के, सब चीज़ों के हवाले से। सही। अब वो बच्चों ने मुख्तलिफ जो है ना वो यूट्यूब पे, AI पे और गूगल पे मुख्तलिफ जगहों से ढूंढ कर उन्होंने वो डेटा निकालना शुरू कर दिया। तो यानी ये छोटी छोटी चीज़ें हैं, अगर हम बच्चों को रिसर्च पे लगा दें जी जी छोटे काम पर ही, बिल्कुल तो देखें कि वो जैसे ही आगे निकलेंगे तो वो फिर बड़े काम ज़बरदस्त करना सर, शुरू कर देंगे। ज़बरदस्त। बहुत ख़ूबसूरत अंदाज़ में अॼु जो जेको आहे डिस्कशन नाज़रीन तव्हां ताईं पहुतो आहे। वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। डॉक्टर अब्दुल हमीद आरही साहब खां लास्ट में असां मैसेज वठंदासीं। सर क्या मैसेज होगा आपका? देखें वही आखिरी दो बातें जो जी। है वो सिर्फ मैं कहूँगा कि एक तो स्टूडेंट्स के हवाले से कि उनको रिसर्च पर लगाएं। रिसर्च ये नहीं है कि आप PhD लेवल की करवाएं, छोटे छोटे काम उनसे वो रिसर्च बेस करवाएं। सही। यानी कोई बर्तन भी ख़रीदना है तो आप उन्हें कहें कि आप हमें ढूंढ के बताएं कि कहाँ से अच्छा सस्ता मिलेगा, क्या खुसूसियात हैं उसकी, क्या खसूसियात हैं, यानी वो XYZ रिसर्च करके आपको बताएं। बिल्कुल बस। बिल्कुल। और दूसरा जो है वो आप उनको किसी कानून के तहत लेकर आएं, किसी डिसिप्लिन में लेकर आएं। ज़बरदस्त। ऐसा नहीं है कि रात को 2 बजे बच्चे सो रहे हैं, सुबह को 2 बजे उठ रहे हैं, जी जी जब दिल किया जा रहे हैं, आ रहे हैं, ऐसा नहीं होना चाहिए। सर काफ़ी सारे पेरेंट्स इस वक्त आपको देख रहे हैं टेलीविजन स्क्रीन्स पे। उन्हनि जा काफ़ी सारा ॿार हूंदा जेके स्कूल में थी सके तो उन वक्त इंटरमीडिएट जा एग्ज़ाम्स भी ॾियण विया हुजनि। आप उनसे मुखातिब हैं, आप उनको क्या कहना चाहेंगे कि नकल का जो हमने डिस्कस किया कि वो अपने बच्चे को इस कंसेप्ट से कैसे बचाएं? देखें नकल के हवाले से एक बुनियादी चीज़ सर भी एग्री करेंगे कि ये जो तालीमी इदारे हैं ये जी। पढ़ाने के लिए नहीं होते। ये चीज़ें ध्यान में बैठा लें कि जितने स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ हैं ये आपको पढ़ाने के लिए नहीं है, ये सिर्फ आपकी पढ़ने में हेल्प करते हैं। यस तो बच्चे को पढ़ना घर पे होता है, सही। तो आप सही। बच्चे को ये शऊर दें कि उसे तालीम हासिल करनी है, खुद उसे से पढ़ना है उसने। खुद से पढ़ना है, आप उसकी मदद करें। अब उसे जहाँ कोई प्रॉब्लम हो रहा है, कोई मसला है, तो वो जाके जी, टीचर जी। से स्कूल में, कॉलेज में वहाँ डिस्कस करें, बिल्कुल ठीक, बिल्कुल उनसे हेल्प लें, लेकिन पढ़ना खुद ही है। ज़बरदस्त। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। बहुत अच्छा लगा आपसे गुफ्तगू करके। और मैं आपसे भी कमेंट्स लेना चाहूँगी, सुबह मेहरान का ये मंच आपके लिए कैसा रहा? मुझे बहुत खुशी हुई और ये असल में मेहरान के हवाले से फ़र्स्ट टाइम मेरा जो है वो यहाँ पर इंटरेक्शन है, जी जी तो बहुत शुक्रिया, बहुत अच्छा लगा और बहुत अहम टॉपिक्स पर जो है वो डिस्कशन हुई। इससे पहले कुछ प्रोग्राम्स में देखता रहा हूँ सर के हवाले से, सही तो एक दिल में शौक़ तो था कि कभी मौका मिले तो हम भी बात करें। जी। तो सर ने, आप लोगों ने इनवाइट किया, तो इसके लिए बहुत शुक्रिया। और बहुत अच्छा लगा कि आप छोटे छोटे जो मसाइल हैं जी, जी। उस समेत बड़े मसाइल को भी लेकर आप लोग डिस्कस करते हैं और लोगों के साथ, जैसे आपने जो अभी ऑनलाइन कॉलर्स को लिया और जी, उनके जी। साथ डिस्कशन की, तो यानी उन लोगों को, देखने वालों को भी आप पूरी तरह से जो है वो इन्वॉल्व करते हैं प्रोग्राम।
तो ऐसा नहीं है कि सिर्फ उनसे पूछ लिया और जवाब दे दिया, जी। जबकि आपने उनसे कमेंट्स भी लिए। ये एक स्टेप मुझे बहुत अच्छा लगा। थैंक यू सो मच एंड यू आर वेल डिज़र्विंग। असांजी सोसाइटी में हिन तरह जा ई उस्ताद हूंदा आहिनि जेके ख़ूबसूरत अंदाज़ में ज़हननि खे ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत ज़हन नाज़रीन ख़ूबसूरत मुआशरा ॾींदा आहिनि। तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं तमामु घणा थोराइता आहियूं। तव्हां आयो, ॾाढो सुठो डिस्कशन असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। सो वंस अगेन थैंक यू सो मच जी। झतियाल साहब, मदद अली झतियाल साहब, तव्हांजो हमेशह हिकिड़ो सुठो डिस्कशन तव्हां सां रहे थो, सुठियूं ॻाल्हियूं नाज़रीन ताईं पहुचंदियूं। सो अॼु जो तव्हांजो जेको पैगाम हूंदो उहो नक़ल जे हवाले सां हूंदो। उहे वालिदीन जेके अव्हां खे हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिसनि पिया, ॿुधनि पिया, उन्हनि खे छा चवणु चाहींदो त इन नक़ल वारे हीउ जेको माहौल आहे, इहे जेके ज़ंजीरूं ॿार खे जकड़े वेठियूं आहिनि, इन मां तव्हां पंहिंजे ॿार खे कीअं आज़ादु करायो? जी मुंहिंजो इहो आहे, कराची खां 3 ॾींहं हिकिड़े उस्ताद फ़ोन कई जी चए सर ॿार पढ़नि नथा, असां वॾो वस कयो आहे। अच्छा, मां चयो पैटर्न चेंज कयो, पुराणे पैटर्न खां निकिरो। हाणे जंहिं ज़हन मुताबिक़ ॿार पढ़णु चाहिनि था उनखे तव्हां उन हिसाब सां जेसीं अॻे त असां मारूं खाधियूं तॾहिं सुधरियासीं ऐं मंज़िल ते पहुतऊं। हाणे त मां चयो मार त छॾी ॾियो, हाणे जेको ॿार जो ज़हन चवे थो तव्हां उहो रस्तो वठो, उन हिसाब सां ॿार खे अॻिते डेवलप कयो। ॿार जदीद पैटर्न सां अचणु चाहिनि था, उन्हनि खे ईज़ी लॻे थी, जदीद जेको हींअर मोबाइल अची वई आहे जदीद दुनिया जे करे, उन पैटर्न खे खणी करे तव्हां उनखे सहूलियत ॾियो, उनखे फैसिलिटेट कयो त ॿार इनशाला कामयाबु थींदा। तमामु सुठो। ऐं लास्ट में तव्हांजा कमेंट्स बि वठंदासीं। माशाल्लाह तव्हांजो त पंहिंजो मन आहे, तव्हां ईंदा रहिया आहियो, छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां? जी माशाल्लाह शानदार प्रोग्राम हमेशह जीअं अॼु बि शानदार प्रोग्राम थियो आहे। पूरी टीम, डायरेक्टर, अवां जेको स्टाफ आहे या ही जेको इदारो आहे, मां हुनखे सलाम पेश कयां थो जो सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिस्कस करे थो। ऐं मां सम्झो थो इन जो लाभायता प्रोग्राम थियनि था, किथे न किथे बेनिफिट्स। थैंक यू सो मच, तव्हां एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ शामिल कया सुबुह मेहरान प्रोग्राम जे हिन मंच में। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी एंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो। ऐं हिन पूरे प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार, क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। ऐं थैंक यू सो मच, तव्हां बि असांखे वक़्तु ॾींदा आहियो, तव्हां बि कॉल्स कंदा आहियो, तव्हांजे वक़्तु ॾियण जा बि असीं शुक्रगुज़ार आहियूं। इनशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।